अस्सलाम वालेकुम ऐं गुड मॉर्निंग तव्हां सभिनी खे जेकी स्क्रीन ते असांखे ॾिसी रहिया आहिनि पंहिंजनि घरनि में वेठा आहिनि ऐं जेकी स्टूडियो में आहिनि तिन खे बि गुड मॉर्निंग। अॼु सूमर जो ॾींहुं आहे, हफ़्ते जो पहिरियों ॾींहुं आहे। सभिनी खां पहिरियों त मालिक जी महिरबानी उनजो अहसान जेको आहे अॼु हिकिड़ो जेको आहे सो नओं ॾींहुं पाण खे नसीबु थियो आहे ऐं जेको आहे सो नओं ॾींहुं त पाण खे मिलियो आहे, पर नए ॾींहं खे पाण खे गुज़ारणो कीअं आहे, कहिड़ी रीति गुज़ारणो आहे, अॼु कहिड़ा सुठा सुठा कमु करणा आहिनि या अॼु जो पंहिंजो ॾींहं जो जेको आहे सो गोल कहिड़ो आहे उहो सभिनी खां अॻु में उथण खां पोइ सेट करिणो आहे। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त असां जॾहिं उथंदा आहियूं त छा कंदा आहियूं? उथण खां पोइ सभिनी खां पहिरियों जेको माण्हुनि जी हिकिड़ी रूटीन आहे त असां फ़ोन खे ॾिसंदा आहियूं ऐं फ़ोन जॾहिं ॾिसंदा आहियूं त सभिनी खां पहिरियों ॾिसणु घुरिजे त राति जो देरि सां तव्हांखे के मैसेजिस त न आहिनि आयल ऐं कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे तकड़ि में पाण उथंदा आहियूं फ़ोन खे चेक ई न आहियूं कंदा ऐं अची पहुचंदा आहियूं वर्किंग प्लेस ते जिते असांखे अचिणो हूंदो आहे ऐं उन ई कम सां रिलेटेड असांखे के ख़ासि हिदायत या के मैसेज आयल हूंदा आहिनि त उहो असांखे रहिजी वेंदा आहिनि ऐं टाइम ते जॾहिं बिल्कुलु महल ते तव्हांजे मथां का ॻाल्हि पवंदी आहे त उहो तव्हांजे कंट्रोल खां निकिरी वेंदी आहे। इन करे ज़रूरी आहे त थोरो टाइम रखी करे उथो ऐं मोबाइल खे चेक कयो त के ज़रूरी मैसेजिस त तव्हांखे न आहिनि आयल ऐं उहो चेक कयो, उन खां पोइ पंहिंजी ॿी तयारी कयो ऐं जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेको वीकेंड गुज़री वियो माना छंछरु वारे ॾींहुं मूंखे कुझु जेके से अदियूं मिलियूं, मूं सोचियो उहा ॻाल्हि पाण जेको आहे सो ऑनियर ज़रूरु कयूं। उन्हनि चयो त असांजा जेके जेनज़ीज़ आहिनि, जेकी असांजा जेके ॿार आहिनि, जेनज़ीज़ जो अॼुकल्ह ॾाढो भाउ चर्चा में आहिनि, जेनज़ीज़ ॾाढा स्मार्ट बि आहिनि असांजा जेनज़ीज़, पर उहो चवनि था त जेनज़ीज़ हिकिड़ी जेका आहे सा रविश जेका इख़्तियार कई आहे। ॾिसो जेनज़ीज़ घणे क़दुरु इंटरनेशनल दुनिया खां तमामु घणा कनेक्टेड आहिनि, उहो इंटरनेशनल म्यूज़िक ॿुधनि था, उहो इंग्लिश ॻाल्हाइनि था, उहो ऑनलाइन जॉब्स करे रहिया आहिनि, उन्हनि जा स्पीकिंग स्किल्स तमामु घणा सुठा आहिनि ऐं उन्हनि जो एक्सेंट बि तमामु बहितरीनु आहे। पर जेनज़ीज़ छा था कनि? जेनज़ीज़ ईअं कनि था त किथे वेठा जेकॾहिं आहिनि ऐं उनजा पेरेंट्स बि उन्हनि सां गॾु वेठा आहिनि, जीअं तव्हां आहियो, जीअं मां आहियां, त असां अक्सर इंग्लिश ॻाल्हाईंदा आहियूं ऐं हुन में के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, के लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा उचार असां जीअं प्रॉपर जेको आहे इंग्लिश जी जेका आहे सा एक्सेंट आहे उन हिसाब सां न खणंदा आहियूं। मिसाल तौरु पाण अक्सर चई वेंदा आहियूं मेकअप, जॾहिं त असुलु जेको एक्सेंट आहे उहा आहे मेकअप। त असुलु जेके ॿार आहिनि असांखे ॿियनि जे साम्हूं ई माना उन्हनि माइरनि कंप्लेन कई, मां उन्हनि जी ॻाल्हि तव्हां ताईं पहुचाए रही आहियां, त उहो उन्हनि जे साम्हूं ई उन्हनि खे टोकींदा आहिनि, करेक्ट करण जी कोशिशि कंदा आहिनि। त मां उन्हनि ॿारनि खे पंहिंजे जेनज़ीज़ खे ख़ासि मैसेज ॾियणु चाहे रही आहियां त ॾिसो असां जंहिं दौर में पढ़िया आहियूं ऐं जहिड़ियुनि हालतुनि में पढ़िया आहियूं, तव्हांजा वॾा तव्हांजा पेरेंट्स जिन हालतुनि में पढ़िया आहिनि ऐं जेतिरी इंग्लिश उन्हनि एडॉप्ट कई आहे ऐं जहिड़े नमूने उहो ॻाल्हाए रहिया आहिनि उन्हनि खे ॻाल्हाइणु ॾियो, एक्सेंट पिया सुधरंदा ऐं उहे ॾिठो बि वञे त असां जेकी पाकिस्तानी आहियूं, तव्हां ॾिसो त अरब जेकी इस्लामी कंट्रीज़ आहिनि या यूरोपियन अहिड़ा खोड़ मुल्क आहिनि जेकी इंग्लिश में एक्सेंट उन्हनि जो बि सही न हूंदो आहे, उहो बि पंहिंजे ॿोली जे हिसाब सां एक्सेंट खे फॉलो कंदा आहिनि। त असांजे मथां भला एॾी तलवार छो लड़कियल आहे? असां वरी बि ॻाल्हायूं था ऐं कोशिशि कयूं था त असां जंहिं नमूने एक्सेंट खे ॻाल्हाए रहिया आहियूं त उनखे जेको आहे सो असांखे अदा करणु ॾियणो वञे ऐं हीअ जेको वेड़ आहे न इहा हाणे ख़तमु थियणु घुरिजे। हिन ते पंहिंजे गैस सां बि ॻाल्हाईंदासीं, पर उन खां अॻु में पाण ॾिसूं त अॼोकी अख़बार छा थी चए, बाक़ी कचहरी वेही करे कयूं था। ऐं अॼोकी अख़बार जेका आहे सा हिकु त ज़रूरी आहे, सुठी ॻाल्हि आहे, रोज़ु अख़बार पढ़णु घुरिजे, पर अख़बार पढ़ण खां अॻु में तव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां सहकार कंहिं कयो आहे, इहा ॻाल्हि बि त ज़रूरी आहे। पंहिंजा जेकी हमदर्द कंपनी वारा आहिनि उन्हनि असां सां सहकार में तव्हांजे लाइ रूह अफ़ज़ा मोकिलियो आहे ऐं उहो चवंदा आहिनि त मशरूबे मशरिक़ रूह अफ़ज़ा हर घर जी पसंदि आहे, रूह अफ़ज़ा पाण बि पियो, पंहिंजे ॿारनि खे बि पीआरियो रूह अफ़ज़ा। रमज़ान खां अॻु में तव्हांजे लाइ रमज़ान जो ख़ासि तोहफ़ो आहे रूह अफ़ज़ा, अॼु ई वञो वठी अचो, रमज़ान शुरू थियण वारा आहिनि, ग्रोसरी माण्हू अॻु में करे वठंदो आहे, पोइ ॾाढा रश थी वेंदा आहिनि स्टोर्स में, त वठी अचो ऐं उन्हनि जी सां गॾु हिकिड़ी नंढड़ी सुठी हिकिड़ी प्यारी बॉटल बि मिली रही आहे गिफ्ट तौरु, त इहो माना हिकिड़ो डबल तव्हांजे लाइ तोहफ़ो आहे। हलो हाणे ॾिसूं था त अॼोकी अख़बार जेका आहे सा छा थी चवे। अॼु जी जेका अख़बार आहे हुन में आसिफ़ अली ज़रदारी साहब जो, सदर आसिफ़ अली ज़रदारी साहब जो बयानु आयो आहे। तालिबान रिजीम अमरीका ते हमले खां अॻु वारे दौर खां बि वधीक ख़तरनाक हालतूं पैदा करे छॾियूं आहिनि।
सदर आसिफ अली ज़रदारी। पाकिस्तान जो पाड़ेसरी मुल्क, सम्झी रहिया हूंदा तव्हां कहिड़ो पाड़ेसरी मुल्क, पाकिस्तान जो पाड़ेसरी मुल्क तालिबान रिजीम जी मदद करे रहियो आहे, जेका न रुगो पाकिस्तान पर पूरे ख़िते ऐं आलमी अमन जे लाइ पिणु वॾो ख़तरो थी चुकी आहे। त तालिबान रिजीम खे जेको आहे सो जेतिरी थी सघे इन जी निंदा करणु घुरिजे ऐं इन जे लाइ जेको आहे सो आलमी जेकी गॾियल क़ौमूं आहिनि उन्हनि खे बि सोचणु घुरिजे। ऐं जेको आहे सो इन जो तालिबान रिजीम जो सभिनी खां वधीक जेको नुक़सानु थियो आहे न असांजे मुल्क खे तमामु घणो थियो आहे ऐं हाणे पाण जेको आहे न सो वधीक नुक़सानु सहण जी जेको आहे सो सघ पाण में न रही आहे ऐं घटि में घटि नुक़सानु थियनि। खोड़ माण्हू मरी चुका आहिनि, खोड़ जेको आहे सो नुक़सानु पाण झेले चुका आहियूं। ताज़ो ई ॾिसो 4-5 ॾींहं अॻे जेको इस्लामाबाद में ख़ुदकश हमिलो थियो उन में बि केतिरो नुक़सानु थी वियो ऐं वरी सां इहे सभु सिलसिला शुरू थींदा त असां फ़िलहालु इहो सहण जे जेको आहे सो बिल्कुलु बि हक़ में न आहियूं। उअं ई पाण खे तमामु घणा चैलेंज पंहिंजे मुल्क जे अंदरि ई बलूचिस्तान में जेकी प्रॉब्लम्स हली रहिया आहिनि त असां एतिरो घणो जेको आहे न नुक़सानु पंहिंजनि माण्हुनि खे एतिरी कुर्बानियूं नथा ॾेई सघूं पंहिंजनि माण्हुनि जूं। हलो हाणे ॿी ख़बर ॾिसूं था। पूरे मुल्क फीता रोक हड़ताल वारो सॾु रद्द करे छॾियो। मुख़ालिफ़ धुर एहतजाज जी सियासत बदिरां ऐवान में अचे। वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब जो बयानु आहे इहो त वाक़ई में जेको आहे सो स्ट्राइक जो एॾो को असरु न पियो, पर हा हक़ीक़त आहे त ॻाल्हियूं अची करे ऐवान में हुते करणु घुरिजनि। इख़्तिलाफ़ आहिनि जेकी बि आहिनि उन्हनि खे हुते ई सॉर्ट आउट करणु घुरिजे ऐं असां बि पंहिंजे मसइले जो ईअं हल कढूं था, हलूं था नंढी साई ते। साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां बि असां सां गॾु रहिजो। गुड मॉर्निंग विद धरती। जी साथियों, वेलकम बैक। ऐं असां ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं ऐं असांजे अङण ते महिमान अची चुका आहिनि ऐं असां तव्हांजे अङण ते अची चुका आहियूं। सिधी रीत अची विया आहियूं ऐं जेको आहे पूरा 2 कलाक पाण गॾु हूंदासीं। सुबुह वारी रिहाइण जेका आहे उहो कंदासीं ऐं ज़रूरी बि हूंदी आहे। सुबुह हूअं ई माण्हू जो कंहिंसां ॻाल्हाइण जी दिलि न आहे चवंदी, पोइ वरी जेको आहे सो अहिड़े मौक़े ते को गॾिजी वञे टीवी ॾिसंदे या वेहंदे या चांहि पीअंदे या ब्रेकफास्ट कंदे त थोरो घणो कचहरी जो जेको माहौल ठहंदो आहे उहो आहिस्ते आहिस्ते तव्हांजे मूड खे सुठो कंदो वेंदो आहे ऐं मूड जो सुठो थियणु तमामु घणो ज़रूरी आहे। जीअं असांजा महिमान आया त असांजो मूड सुठो थी वियो आहे। हलो तव्हांखे मिलरायूं था हुननि सां। मुंहिंजे हिन पासे ते जेकी आहिनि से इंजीनियर अब्दुल हफ़ीज़ भट्टी साहब आहिनि, जेकी पाण शाइर आहिनि, लेखक आहिनि ऐं म्यूनिसिपल ऑफिसर बि आहिनि। कीअं आहियो साईं? ठीकु आहे, भली कार चऊं था तव्हांखे पंहिंजे शो में। थैंक यू, वॾी महिरबानी। ऐं ॿियो जेको आहे सो पाण वटि मार्केटिंग एक्सपर्ट आयल आहिनि, जिन खे MBA बि कयल आहे ऐं मार्केटिंग जी खोड़ जेकी ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे सम्झाईंदा ॿुधाईंदा। मोहम्मद अज़ीज़ आसिफ गफ़ार साहब पाण सां गॾु मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सर, वेरी वार्म वेलकम टू आवर शो। कैसे हैं आप? ठीक ठाक? अल्हम्दुलिल्लाह, खैरियत से पहुंच गए? अल्हम्दुलिल्लाह। ऐं ॿियो पंहिंजे हिन पासे छाकाणि असां औरतूं आहियूं, असांखे थोरो पंहिंजी फिटनेस ते ध्यानु बि ॾियणो आहे। अॼुकल्ह हूअं ई जेके पाण जेको फास्ट फूड ऐं इहा जेका रूटीन अपनाई आहे, देरि ताईं सुम्हूं था, देरि ताईं जागूं था, देरि सां सुम्हूं था, सवेर उथूं था, त असांजी रूटीन ॾाढी गड़बड़ आहे। त असांखे फिटनेस पंहिंजी कीअं रखणी आहे एॾे बिज़ी शेड्यूल में। त जेको आहे सो अरीबा सुहेल पाण सां गॾु। अस्सलाम वालेकुम अरीबा। वालेकुम अस्सलाम। गुड मॉर्निंग बहुत आपको। और जो है ना खैरियत से हैं आप? ठीक ठाक हैं? थैंक यू। चलें पहले हम जो है ना इंजीनियर साहब से बात करते हैं। साईं, इंजीनियर ऐं शाइर जो कनेक्शन कीअं जुड़ियो? ही यूनिवर्सिटी टाइम खां वठी करे समहाउ कुझु पंहिंजे दिमाग़ में कुझु अहिड़ियूं इमेजिनेशन्स हुयूं। साइड में जेके बि प्रोग्राम्स थींदा हुया या किथे कहिड़ा सोशल एक्टिविटीज़ अक्सर ॾिसंदो हुउमि। ठीकु, त उन वक़्तु कुझु अहसास ख़्याल पैदा थियणु शुरू थिया, जिते नाइंसाफ़ी चइजे या ज़ुल्म अन्याय चइजे। ठीकु आहे, त इहा शइ अंदरि में न मीटर सेट थियणु लॻो त बाबा इहा शइ बैलेंस थी सघे थी कंहिंजे ज़रिए, लिखण जे ज़रिए या समहाउ कंहिं न कंहिं तरीक़े सां को न को अहिड़ो सेटअप मुंहिंजे अंदरि में पैदा थियो। त मूंखे जेको सोलो प्लेटफॉर्म लॻो त उनखे इज़हारण जी कोशिशि कहिड़े तरीक़े सां करे सघिजे थी। त पहिरियों जेको कॉलम हुयो यूनिवर्सिटी जे 2013 मतिलबु 3 साल में, ठीकु, 3 साल में हिकिड़ो कॉलम लिखियो हुयो थैलेसीमिया जो मर्ज़ नाले सां।
उहो जेको थैलेसमिया जो मर्ज़ ईअं हुयो त आउं उते हिकु ऑर्गेनाइज़ेशन में कमु कंदो हुयुसि जेको जिन बि थैलेसमिया जेके मरीज़ हूंदा हुया उन्हनि खे ब्लड प्रोवाइड थींदी मुख़्तलिफ़ जंहिंखे कंहिं बि क़िस्म जी ग्रुप जी ज़रूरत आहे त अहिड़े क़िस्म जा जेके बि मरीज़ नंढड़ा ॿार जेके ईंदा हुया उन्हनि वाक़ई मूंखे हिट कयो मेंटली स्पिरिचुअली हार्ट जे ज़रिए त बाबा हीअ शयूं कीअं डेवलप थियूं आहिनि हुननि जी ज़िंदगी में ऐं हुननि जा जेके ड्रीम्स आहिनि हुननि जा जेके विजन्स आहिनि उहे किथे किथे छा चइबो आहे रोकिया था वञनि नेचुरली बाय नेचर सां या एनवायरमेंटल ठीकु आहे त इहे सभु शयूं आउं उनखे एनालाइज़ करण जी कोशिशि कई त इहो असांजो आर्टिफिशियल हिकिड़ो क्रिएटिव सेटअप हेल्थ जो इशू आहे या इहो हिकिड़ो नेचुरल आहे इन सभिनी शयुनि कुझु पॉइंट्स हुया जिन ते आउं लिखणु शुरू कयो ऐं पहिरियों कॉलम जॾहिं पब्लिश थियो त इहा रवानी वरी पोइ लिखण खां पोइ नज़मनि जी सूरत में आई शाइरी जी सूरत में आई ऐं टोटली भॻल अधु लिखंदा हुआसीं पर कुझु कंहिंखां रहनुमाई वरितीसीं ऐं इहो सिलसिलो अॼु ॾींहं ते हलंदो आहे हिन वक़्तु मुंहिंजा 3 किताब शाया थियल आहिनि माशाल्लाह ठीकु हिकिड़ो शाइरी जो आहे हुन खां पोइ कॉलमनि जो आहे ॿियो वरी नॉवलेट आहे जेको मूंसां गॾु आहे पैसो जे नाले सां अच्छा अच्छा ठीकु त मतिलबु ईअं तव्हां पंहिंजो जी मुंहिंजो सफ़र जेको 10 साल अॻु में शुरू थियो हुयो अच्छा तव्हां खां हिकिड़ो ॿियो सवाल मुंहिंजे ज़हन में आयो पर वो पोइ था कयूं गफ़ार साहब सां ॻाल्हायूं था जी गफ़ार साहब मार्केटिंग की तरफ जो आप गए जिस दौर में आपने मार्केटिंग चूज़ किया तो उस वक्त क्या स्कोप था क्योंकि आजकल बहुत ज़्यादा जो है ना मार्केटिंग देखा जाए तो वर्ल्ड वाइड बहुत ज़्यादा जो ई मार्केटिंग भी शुरू हो गई है तो आपने किन किन चैलेंजेस को फेस किया जिस दौर में आपने जो है ना ये फील्ड ज्वाइन की? जनाब दरअसल हमने जिस दौर में ये मार्केटिंग की फील्ड ज्वाइन करी उस वक्त दरअसल मार्केटिंग होती थी वो दौर था असल में मार्केटिंग का बाय द सेंस ऑफ इट्स डेफिनेशन इटसेल्फ आज के दौर की जो आप बात कर रही हो वो मार्केटिंग तो इनफैक्ट कम रह गई है अब जो ज़्यादा जोर है वो सेल्स के ऊपर है ठीक है ना एक नॉर्मली हमने बीच में गुज़िश्ता दौर में देखा है कि एक एडवर्टाइजमेंट आता है एक वैकेंसी क्रिएट होती है सेल्स एंड मार्केटिंग की सही इंडिविजुअली मार्केटिंग बिल्कुल अलग चीज़ है और सेल्स एंड मार्केटिंग बिल्कुल अलग चीज़ है मार्केटिंग की एज पर दी डेफिनेशन वो कहता है कि जी वेयर देयर इज़ अ नीड उस नीड को फुलफिल करने के लिए आप जो कुछ करते हो वो मार्केटिंग है अच्छा ठीक है ना अब उसका डायरेक्टली सेल्स के साथ कोई ताल्लुक़ नहीं है आप मार्केट देखते हो मार्केट के अंदर आप समझते हो कि इस एक प्रोडक्ट की ज़रूरत है या ये एक प्रोडक्ट ऐसी है जो कि लोगों की ज़िंदगी को तब्दील कर सकती है उसमें बेहतरी ला सकती है मतलब आपने लोगों का माइंड सेट बनाना है बनाना है मार्केटिंग से उसको हम ज़बरदस्ती जोड़ते रहे हैं हमेशा सेल्स के साथ ठीक है ना आज के दौर में जो आप बात कर रहे हो उसको अगर हम यूँ देखें कि एक ऑनलाइन स्टोर का बनना एक ऑनलाइन स्टोर का मारिजुल वजूद में आना इज मार्केटिंग अच्छा ठीक क्योंकि वो एक रिक्वायरमेंट है एक नीड है जिसको फुलफिल कर रहा है सही नीड पैदा हुई उसकी बहुत ज़्यादा पाकिस्तान के अंदर ड्यू टू कोरोना जी कि चीज़ें ऑनलाइन जाने लगी प्रोडक्ट्स ऑनलाइन जाने लगी इवन एजुकेशन तक ऑनलाइन चली गई जी अब उसके बाद में जब आप उसको अब जो आप मार्केट कर रहे हो वो आप मार्केट कर रहे हो फॉर द पर्पस ऑफ सेल्स सही तो या तो उसको हम रिमाइंडर मार्केटिंग के तौर पे कह सकते हैं इनिशियली तौर के ऊपर उस समय से इनिशियल मार्केटिंग के तौर पे कह सकते हैं तो उस वक्त की मार्केटिंग और अब की मार्केटिंग में इनफैक्ट फ़र्क है मार्केटिंग उस वक्त हो चुकी अब दोबारा कोई ऐसा इवेंट आएगा कि जिसके ऊपर के मार्केटिंग की रिक्वायरमेंट क्रिएट हो तो वो आएगी वरना अब तो सेल्स का टाइम चल रहा है सेल्स का टाइम अपनी चीज़ बनाए जाओ उसके ऊपर चीज़ें रखे जाओ और बेचे जाओ अच्छा हाँ सोशल मीडिया इसने एक बहुत अच्छा रोल प्ले किया है इस पूरे सिस्टम को बनाने में इसकी एफिकेसी को इन्हांस करने में सही ठीक है ना मतलब आप एक चीज़ बना लेते हो आप एक प्रोडक्ट डिज़ाइन कर लेते हो उसे ऑनलाइन मार्केट कर लेते हो लेकिन उसकी ज़रूरत नहीं थी कोरोना से पहले उसकी ज़रूरत नहीं थी आप चीज़ें बना रहे थे सही आप ऑनलाइन आ रहे थे ऑनलाइन एग्जिस्टेंस थी आपकी सही लेकिन उसका इफेक्ट आपको वो नहीं आता था क्यों चूँकि सबको आदत थी कि नहीं जी बेगम को साथ लेना है पर्स उसका अपने कंधे पे डालना है और लेके जी मार्केट में घुमाना है अच्छा फिर उसके बाद जब आपको उस रश से दूर रखना पड़ा वो कंधा बैग बेगम इजाज़त नहीं देती अपने कंधे पे डालने की मुझे बाकी का काम तो मैं कर लेता हूँ ठीक
تو اب اس صورتحال کے اندر جب ہمیں وہ سینیریو ختم ہوا کہ اب باہر جانا تو خطرے سے خالی نہیں ہے, صحیح, تو پھر ایک ضرورت پیدا ہو گئی, نیڈ پیدا ہو گئی کہ جی اب اس چیز کو ہم نے اپلائی کرنا ہی کرنا ہے. صحیح, تو اس کی ریکوائرمنٹ بڑھ گئی, اس کی مارکیٹ بڑھ گئی, اس کی ڈیمانڈ بڑھ گئی. ڈیمانڈ کے بڑھنے سے وہ آٹومیٹکلی چیز ہمارے کام کی ہو گئی. صحیح, آج جتنی ہماری سیلز ڈائریکٹ سیلز ہیں اس کی کم از کم ایکویلنٹ تو ہے آپ کی آن لائن سیلز. جی بالکل, ہاں, اگر زیادہ نہیں ہے جی جی بالکل, ایکویلنٹ ہے. ایون گروسریز بھی دیکھیں نا سب. ہاں, میں گروسریز پہ آ رہا تھا. ایک جو آپ کا جنرل سٹور کھلا ہوا ہے, ایک آپ کا سپر سٹور کھل گیا ہے, صحیح, ایک آپ کا شاپنگ مال کھل گیا ہے, ایک آپ کا آن لائن گروسری سٹور کھل گیا ہے. بالکل, وہ آن لائن گروسری سٹور آپ کو ساری چیزیں پرووائڈ کر رہا ہے. صحیح, آپ اسے ایک بار منگاتے ہو اور جیسے ہی منگاتے ہو بیگم نے فوراً کیلکولیٹ کرنا ہے کہ یہ محلے کی دکان سے اتنے کا آ رہا تھا, فلانے سٹور سے اتنے کا آ رہا تھا, یہاں سے مجھے اتنے کا مل گیا. میاں صاحب آج سے وی آر آن لائن شاپنگ ناؤ. صحیح, بالکل, ہاں, اب وہ چیز ڈیسائیڈ ہو گئی, آپ کو بینیفٹ مل گیا, وہاں سے آپ نے بینیفٹ دیکھا, آپ نے دیکھا کہ ہاں جی ضرورت ہے, چیز اپلائی ہو جائے گی, کر دو اس کو. صحیح, صحیح. اور یہ آج کل کے دور کی بہت واقعی میں ایک اہم ضرورت ہے, اور بہت سی خواتین اس سے بہت مستفید ہو رہی ہیں, اور بہت اچھے اس کے جو ہے نا اثرات ویسے آ رہے ہیں. دیکھا جائے جانا آنا, اکثر مرد حضرات اگر گئے ہوئے ہوتے ہیں تو خواتین رکشے پہ جا رہی ہیں یا اتر رہی ہیں, جا رہی ہیں, آ رہی ہیں, تو ایک آسان طریقہ ہے کہ آپ جو ہے نا. میں تو مانتا ہوں کہ کورونا نے میرے اوپر بڑا احسان کیا ہے. کورونا نے سب پہ اس حوالے سے میرے بہت اوپر اس احسان کر معاملے میں دیا. بہت بڑا احسان کیا ہے. ناؤ آئی ایم فری. اچھا, میں آرام سے اپنے کام دیکھ سکتا ہوں. اچھا, مجھے یہ ٹینشن نہیں ہے کہ یار شاپنگ کے لیے کہیں جانا پڑے. اچھا, ہاں کہیں کوئی ایسی ٹپیکل چیز آ جائے کہ اس کے لیے جانا ہی ہے تو اس کے لیے تو جانا ہے, فرض ہے. صحیح, صحیح. لیکن بہرحال اس نے ہمیں یہ فیور دیا ہے. آپ تھینکفل ہیں کورونا کے. آپ کتنے حد تک تھینکفل ہیں کورونا کی؟ لائک میں بہت زیادہ ہوں, کیونکہ آبویسلی آن لائن کی طرف ہم لوگ آ گئے ہیں, تو لائف اسٹائل ہمارا بہت ایزی ہو گیا ہے. جو ہمیں کام جا کر کرنے ہوتے تھے اب وہ ہم ڈائریکٹلی آن لائن منگوا لیتے ہیں, اور ایون کی ڈلیوری بھی فری مل جاتی ہے, تو وہ اور زیادہ بینیفیشیل ہو جاتا ہے سب کے لیے. تو یہ بات ہے. اچھا, اس سے آپ کورونا سے پہلے ہی پریکٹس کری تھی ایز اے فٹنس ٹرینر, یا اس کے بعد آپ نے شروع کیا, تو پھر آپ کے اس کام پہ کتنا اثر پڑا اس پہ ہم بات کریں گے. پہلے سے کر رہی تھی؟ بہت, لائک میرے ایکچولی مما خود فٹنس ٹرینر ہیں, تو وہ میرے تو بچپن سے ہی یہ ہے کہ لائف اسٹائل ہیلدی ہونا چاہیے, آپ کے فوڈس کا انٹیک, فروٹ زیادہ ہونا چاہیے, اس میں وائٹامنز ہے, اس میں کیلشیم ہے, لائک ہر چیز کا بہت دھیان رکھتی ہیں مدر کے اس چیز میں, اور انہوں نے ہی ہمیں ایچ اینڈ ایوری تھنگ, لائک میری سسٹر کو مجھے گائڈ کیا ہے. تو شروع سے ہی اسی لائف اسٹائل میں رہے ہیں کہ فٹ رہنا ہے, کہ یہ ایک لائف اسٹائل ہے, یہ ٹیمپرری 7 ڈے چیلنج نہیں ہے فٹنس, جو ہم سمجھتے ہیں کہ بس ایکسرسائز کر لی اور کیا کہتے ہیں سم ٹائمز ایکسرسائز کر لی, یا پھر اگر موٹے ہیں تبھی جا کے ایکسرسائز کر لی. ایسا نہیں ہے, آپ کو یہ اپنی لائف اسٹائل میں ہی لے کر آنا ہے. یہ چینج ہوگا تو آپ جو ہے مینٹلی بھی ایکٹیو رہیں گے, فزیکلی بھی آپ ایکٹیو رہیں گے, لائک ہر طرح سے آپ کو ایکسرسائز بینیفٹس دیتی ہے. اور ایون کووڈ کے ٹائم میں بھی آپ اگر آن لائن یوٹیوب سے دیکھ کے بھی ورک آؤٹ کر لیتے ہیں, سمپل اسٹریچز کیے ہوں گے لوگوں نے, انہیں خود فائدہ ہوا ہوگا, انہیں خود نظر آئیں گے اس کے سائڈ افیکٹس جو ہیں. اچھا, لیکن کووڈ کے دنوں میں جو آپ کا فٹنس جو سینٹر ہے, جو کہ یقیناً آپ کی ماما رن کر رہی ہوں گی, اس کے بعد آپ نے اس کی ذمہ داری, تو اس پہ تو افیکٹ آئے ہوگا, جیسے بہت سے بزنسز ٹھپ ہو گئے. فائدہ آن لائن والوں کو ہوا, لیکن جنہوں نے اپنی باقاعدہ ایک اتنے عرصے سے گڈ ول بنائی ہوئی تھی, شاپ تھی, ان کے پارلر سے, سیلون سے, یا فٹنس کے جو بھی کلب سے, وہ سب ٹھپ ہو گیا تھا. رائٹ رائٹ. بٹ ایکچولی میرے کلائنٹس ماشاء اللہ اتنے سیٹسفائڈ ہیں مجھ سے, تو میں یہ آن لائن کلاسز پر ہم لوگ آ گئے تھے, آن لائن کلاسز لے رہے تھے, اینڈ دین آفٹر کورونا ہم لوگوں نے اگین اسٹارٹ کر دیا سینٹر. تو ماشاء اللہ جو کلائنٹس جو پرانے تھے وہ ابھی تک ریگولر ہیں. ایک مرتبہ لائک کر لیتے ہیں, دیکھ لیتے ہیں نا کہ مجھے کیا بینیفٹس مل رہے ہیں اس کے, اور کتنا پروفیشنلی ٹرینڈ ہیں, لائک میں سرٹیفائڈ فٹنس ٹرینر ہوں, تو وہ اس حساب سے ہی پھر جو ہے وہ اپنا کنٹینیو رکھتے ہیں جرنی کو. اچھا, یہ ویسے واقعی میں سرپرائزنگ ہے کہ اتنی ہیبت والی روٹین جو کورونا میں ہم لوگوں کی ہو گئی تھی, اس میں مطلب خواتین پھر بھی آن لائن کلاسز دے رہی تھی فٹنس کی. رہی تھی بالکل, لائک کافی لوگوں نے تو سرٹیفکیٹس ڈفرینٹ لے لیے, لائک کافی لوگوں نے اس کا بینیفٹ لیا ہے, اور کافیوں نے یہ ہے کہ اس کا نقصان ہوا ہے. صحیح, بالکل. واقعی میں ویسے دیکھا جائے تو ہماری زیادہ کام بڑھ گیا تھا کورونا کے دنوں میں, کہ ہم لوگ ہر بازار سے کوئی بھی چیز آ رہی ہے اس کو گرم پانی سے پہلے دھو رہے ہیں, اور باہر ایک ہم نے وہ سینیٹائزر بنا کے کچھ باہر رکھ دیا تھا کہ کوئی باہر سے آ رہے تو پہلے اس نے وہیں پہ اپنے کلوتھس جو ہے نا, گھر کے باہر کوئی ایسا ایریا رکھا کہ وہ ریموو کرنے, پھر دوسرے پہننے, پھر آ کے ہاتھ دھونے, تو کام کچھ بڑھ گیا تھا. اس میں تو ہماری ویسے ہی فٹنس بہت ہو گئی تھی.
बहुत बढ़ गया था काम, परेशानी बहुत बढ़ गई थी, समझ में नहीं आ रहा था इनफैक्ट कि किया क्या जाए। जैसे आपने अभी बोला कि कोरोना के हम पे एहसान है, लेकिन जिन दिनों कोरोना आया था, आप सोचें हम लोग की क्या हालत थी। बहुत ख़राब हालत थी उन दिनों, तो इनफैक्ट बहुत बुरा हाल था। आप यूँ कहें कि करोड़पति आदमी, सही, ठीक, उनसे मेरी मुलाकात हुई और वो कहता है कि यार आप यकीन करो या ना करो, कल मैं खाली जेब बैठा हुआ था। मैंने लिटरली उससे कहा कि यार आप झूठ बोल रहे हो, बकवास कर रहे हो, मैं आपसे पैसे नहीं मांगने आया, क्यों मेरे आगे गुर्बत का रोना रो रहे हो। सही। उन्होंने बताया नहीं यार आपकी मेरी दोस्ती है, मैं तो आपको अपने दिल का हाल बता रहा हूँ। मैंने पूछा भाई ऐसा क्यों हो गया, क्या हो गया? कहते यार इन बिल्डिंगों को मैं चाटूंगा। सही। तुम्हारे जैसे गरीब दोस्तों ने आके जो अपना हाल सुनाया परेशानी का, उसको देखते हुए हमने 15 दिन का समझते हुए अपना कैश रिजर्व तो तुम गरीबों पे लगा दिया, और आज हम खुद गरीब बन के बैठे हुए, चूंकि वो 15 दिन के बजाय 2 महीने पे चला गया था। बिल्कुल, हाँ, सही सही, हाँ, पता किसी को भी नहीं था क्या हो रहा है। सही। इनफैक्ट किसी को भी नहीं पता था क्या हो रहा है, ना पॉलिसी मेकर्स को, ना बताने वालों को, ना जज करने वालों को, किसी को कुछ नहीं पता था। इवन, हाँ, सही है। और इतनी हाइप क्रिएट हो गई थी, इतनी परेशानी क्रिएट हो गई थी कि जिस किस्म की हम कहानियाँ उस दौर में सुन रहे थे कि भाई हॉस्पिटल जाओगे तो वो तो अब थैले में ही डाल के देंगे वापस। सही, बिल्कुल, हाँ। मैं लिटरली तौर पे, ज़ाती तौर पे अपना चाचा गाड़ी में बिठा के जी शहर घूम रहा हूँ और ये सोच रहा हूँ कि यार मैं इसको किसके पास लेके जाऊँ। कोरोना उनको हो गया था? कोरोना नहीं हुआ था, वो बीमार थे। बीमार थे, अच्छा, ठीक है ना, तबीयत ज़्यादा ख़राब थी। ठीक, अब हम परेशान थे कि हम कहीं भी लेके जाएंगे इस वक्त, बिल्कुल टिपिकल वो टाइम था ना कि जी किसी ने भी देखना है उसने बोलना है पकड़ो, कोरोना का मुर्गा आ गया। हाँ जी, जबकि उसको वो प्रॉब्लम ही नहीं थी। सही। फिर अल्लाह अल्लाह करके मैंने सिविल हॉस्पिटल गया, उनको बाहर बिठाया, मैंने कहा आप लोग बाहर जाओ, बजाय इसके कि इमरजेंसी जाता, ढूंढता ढांढता, ताल्लुकात, जान पहचान पूछते हुए कि यार तुम्हारा कोई भाई, तुम्हारी कोई बहन जो हॉस्पिटल में हो, वो करते करते एक डॉक्टर तक पहुंचा, लेडी डॉक्टर तक। सही। उन्होंने मेरे से बोला कि भाई आपने बड़ा अच्छा किया जो आप लेकर नहीं आए, उन्हें भारी बिठा रखा है, बताएं उनके बारे में। मैंने तफसीलात बताई, मामलात उनके बताए, क्या क्या मामलात हो रहे हैं। उसके बाद उन्होंने मुझे टेस्ट लिख के दिए कि बस ये टेस्ट करा लें, मेरे हिसाब से इनको ये प्रॉब्लम हुई हुई है, सीरियस प्रॉब्लम है, ठीक है ना, तो आप ये टेस्ट करा लें, ये मेडिसिन दें, इंशाल्लाह ताला बेहतरी आ जाएगी। चलें, बहुत अच्छी और बात वो है। 10 दिन इलाज करने के बाद जाके हमारा ये हुआ कि अब डॉक्टर को दिखा लो, अब ऐसी कंडीशन है कि डॉक्टर देखेगा, ये चल के जाएंगे तो कोई परेशानी नहीं होगी। चलें, फिलहाल हमें थोड़ी परेशानी हो रही है, हम ब्रेक ले लेते हैं। नंढो ब्रेक वठूं था नाज़रीन, ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु ई आहियूं। जी साथियों, ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेको आहे सो महिमान सां त ब्रेक में बि पंहिंजी ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं आहिनि। त हफ़ीज़ साहब सां जेको आहे सो ॻाल्हि पई हले शाइरी जी, तव्हांजो जेको तसलसल जीअं शुरू थियो, त तव्हांखे माना सभिनी खां वधीक जेको तव्हां शुरू में पंहिंजी ॻाल्हि कई, तव्हांखे मुतासिर माना हिकिड़ो हूंदो शाइर, हुनखे हिकिड़ो रोमांस सभिनी खां अॻु में हुनखे क्लिक कंदो आहे, त उहो रोमांस ते शाइरी कंदो आहे। ऐं हिकिड़ो हूंदो आहे समाज जे हवाले सां माण्हू डिस्टर्ब थिए थो, सोचे थो असां ईअं आहियूं, त जेको फ़र्क़ु आहे हिकिड़नि तबक़नि जो ऐं सोसाइटीज़ जो, उहे शयूं तव्हांखे हिट कंदियूं, त सभिनी खां अॻु में तव्हां उन ते लिखणु शुरू कंदा आहियो। जी, तव्हांजो सफ़र ईअं शुरू थियो, रोमांस पोइ आयो आहे? जी, रोमांस सम्झो त आहे ई कोन, अच्छा, घटि आहे, छो त आउं दरअसल उन रिमोट एरिया मां निकिरां थो जिथे रिसोर्सिस आहिनि ई कोन, त को इंसानी जेको वजूदु आहे, हेॾो हिकिड़ो कीमती वजूदु आहे, उनखे रस्तो केरु ॾसींदो? पर ठीकु आहे, उहो छा कंदो? सिर्फ़ु मतिलबु 10,000 ते सॼी ज़िंदगी गुज़ारींदो, उनजो को वैल्यू कोन्हे, उनजो को मॉरल कोन्हे। ही थॉट्स छा आहिनि, स्कूल ऑफ थॉट छा आहे, माइंड सेट छा आहे? सही। त उहो कीअं ईंदो? या त पाण डेवलप करे, या त बुक्स पढ़े, या कुझु न कुझु करे। असां जेको मुंहिंजो जेको शुरू थियो सेटअप माइंड स्कूल ऑफ थॉट खे चेंज करण जो,
ठीकु उहो बुक्स था मुख़्तलिफ़ बुक्स हुया अंग्रेज़ी लिटरेचर जा ऐं उहो पढ़णु शुरू कयो ऐं पोइ सम्झुसि त यार असांजी सोसाइटी में कुझु अहिड़ा फैक्टर्स आहिनि जेके माण्हुनि खे ख़बर कोन्हे कंहिं जो बि क़सूरु कोन्हे उन्हनि खे सिर्फ़ु इहो ई ॿुधायो वेंदो आहे त जेतिरी रिली हुजे ओतिरा ई पेर टिघिरजनि जेतिरी सवड़ हुजे ओतिरा ई पेर टिघिरजनि नसीब ठीकु सो आउं सोचियोसि न इहे शयूं जेके आहिनि हिकिड़ो बिलीफ आहे बैड बिलीफ उन खे असांजे अंदरि थोपियो वियो आहे त बाबा इन दायरे महवर जे अंदरि ई तव्हांखे रहणो आहे तव्हां वधीक वेंदो त मुमकिन आहे तव्हां वॾा ख़राबु माण्हू थी वञो ऐं हे थी वञो ऐं शयुनि जे बारे में कंप्लेनिंग मूड त बाबा हे छो नथो थिए हुन वटि इहा शो कीअं आई मूं वटि छो न आहे या असां हुनजे लाइ स्ट्रगल न कंदासीं रस्ता न ॻोल्हींदासीं ठीकु इहा शइ मुंहिंजे अंदरि में न इहा रूह मुंहिंजो क़बूल करे ई न पियो त मां इन शयुनि जे लाइ ठहियल ई कोन आई डोंट डिज़र्व सच अ थिंग्स मां कुझु वॾो कंदुमि ऐं ज़रूरु आउं उन रस्ते ते निकिरण जी मतिलबु पहिरीं स्टेप खई हुई अॼु मूंखे लॻे थो त मां आहिस्ते आहिस्ते हुन ते हलां थो ठीकु केतिरो बि 10% केतिरो बि त सभिनी माण्हुनि जो हक़ु आहे उन्हनि सभिनी ब्लेस्ड सभिनी नेमतुनि खे आराम सां इत्मिनान सां लुत्फ़ बि वठे शुक्र अदा करे ऐं पंहिंजो नालो ठाहे लेगेसी ठाहे क्रिएटिविटी कमु करे कुझु बि हुनजो फंक्शन आहे कुझु बि अगरि करणु थो चाहे वेरी ओपन विदाउट एनी बाउंड्री शुरू करे डांस आहे डांस करे रक्स आहे आर्ट आहे फिल्म मेकिंग आहे प्रोडक्शन हाउसिस कुझु बि करे अकेले सिर करे काफ़िलो अची वेंदो हर शइ अची वेंदी ख़ुदा बि आहे ऐं ख़ुदा ज़रूरु मदद करे थो ऐं वाक़ई मदद करे थो ठीकु इहे शयूं जॾहिं मुंहिंजे अंदरि में डेवलपिंग हेड थियणु शुरू थिया त आउं उन्हनि सभिनी शयुनि खे दग ॾिनो रस्तो ॾिनो लिखंदो रहियुसि ऐं पब्लिशिंग तरफ़ वियुसि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि इंट्रो ॾिनो घुरायो मूंखे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में ऐं माण्हुनि जे लाइ जेको आउं कमु कयो माण्हुनि जी शख़्सियतुनि ते लिखो खाका लिखा ठीकु ऐं अहिड़े तरीक़े सां हीउ सिलसिलो हलंदो रहियो आहे अञा ताईं जारी आहे त हीउ जेको नॉवलेट जेको आयो आहे रिसेंटली जेको किताबु मुंहिंजो शाया थियो आहे इन जो बि सॼो जेको महवर आहे न उहो आहे इंसान स्कूल ऑफ अ थॉट खे कीअं चेंज कंदासीं थॉट्स बिहेवियर खे असां कहिड़े तरीक़े सां पकिड़े उन्हनि मां कमु कढी सघूं था त हीउ जेको वजूदु आहे खोखलो ख़ाली वजूदु इन जो छा मक़सदु आहे हिते जेकी मशीनरी 24 आवर हले थी इन में बि कुझु आहे न कुझु त आहे जो मतिलबु थिए थो न थॉट्स बिकम्स थिंग्स आउं हिकिड़ो जुमिलो पढ़ियो थॉट्स बिकम्स थिंग त हीअ जेके ख़यालात आहिनि इहे सभु जिस्म रखनि था त उन जी सिर्फ़ु छंड छाण करणी आहे दिलि जे दरवाज़े ते दरमान बणिजी वेहणो आहे त कहिड़नि ख़्यालनि खे अंदरि छॾिणो आहे ऐं कहिड़नि ख़्यालनि खे जेको आहे इग्नोर करणो आहे या उनखे भित में हा किक आउट करणो आहे जेसिताईं असां इहा फ्लुएंसी जेकी थॉट्स जी ईंदी ऐं असां उनखे बार बार रिपीट कंदासीं या असां पाण खे इहो कॉन्फिडेंट ॾींदासीं त भई मां इहे शयूं करे सघां थो मां इन्हनि जे लाइ पैदा थियो आहियां ऐं मुंहिंजो जेको रस्तो आहे उहो इहो ई आहे ठीकु ऐं जेकी बि डिस्ट्रैक्शन्स आहिनि डिस्ट्रैक्शन्स कीअं माना इंसानु कहिड़ो जेको असांखे डिग्रेड थो करे डिवैल्यू थो करे डिस्ट्रैक्शन्स आहे का अहिड़ी शइ को तव्हांखे महसूस थो कराए त तव्हां एतिरे तव्हांजी हद आहे तव्हां इहो करे सघो था या तव्हां इहो नथा करे सघो तव्हांजी सलाहियतनि खे ईअं थो जेको आहे तव्हांखे असर में विझे जो तव्हां बि सोचण था लॻो त शायदि मां एतिरो ई ठीकु आहे हिन ते पाण पोइ ॻाल्हायूं था बहरहाल समाज मटाइण जी सोच जेको आहे सो तव्हांजे अंदरि हिकिड़ो इनकलाबी शाइर पैदा कयो ठीकु आहे उन ते पाण पोइ ॻाल्हायूं था पाण सां जेको आहे सो आसिफ गफ़ार साहब जेकी वेठा आहिनि उन्हनि बि ब्रेक में मूंखे ॿुधायो त सर आपने कोऑपरेटिव सोसाइटीज़ के साथ कंसल्टेंसी का काम बहुत ज़्यादा किया है मार्केटिंग से आप थोड़ा सा बोर हो गए तो आप इस तरफ भी ये एक्सपीरियंस कैसा गुजरा आपका देखिए बोर क्योंकि कंसल्टेंसी में भी जो है ना बहुत बंदे को जो है ना भुगतना पड़ता है क्योंकि उसी के साथ वही मेन एक कैरेक्टर होता है ना देखिए एक तो ये कि बोर तो मैं मार्केटिंग के अलावा भी बहुत सारी चीज़ों से हुआ अपनी दौरे ज़िंदगी के अंदर मुख्तलिफ शोबाजात से वाबस्तगी रही है सिर्फ मार्केटिंग से नहीं रही आई हैव बीन एन एजुकेशनलिस्ट मेरा एक अदद छोटा सा अखबार भी है ज़बरदस्त और ताज़ा तरीन इतलात के मुताबिक एक अदद छोटा सा प्रेस क्लब है सिटी प्रेस क्लब कराची के अंदर अच्छा उसका 2026 का प्रेसिडेंट मैं हूँ ज़बरदस्त ठीक तो मैं अपने बारे में अगर अपनी ज़ात के बारे में बात करता हूँ तो आज जाके ये समझ में आता है कि अल्लाह ताला ज़िंदगी के मुख्तलिफ़ अदवार से गुज़ार के आपको तैयार कर रहा था शायद किसी ज़िम्मेदारी के लिए ठीक आज की तारीख़ में तो मैं ये समझूंगा कि वो ज़िम्मेदारी आज जो उसने मेरे सर पे डाली है आज उसने मुझे उस ज़िम्मेदारी के लिए तैयार किया
मार्केटिंग का आपने तस्करा किया, एजुकेशन का मैं आपसे तस्करा कर दूं, फिर ये कोऑपरेटिव सोसाइटीज़ की तरफ जब आया मैं, तो उस वक्त मुझे अल्लाह ताला ने क्या मेरे अंदर सलाहियत देखी, क्या मुझे तैयार करना था या तैयार किया हुआ था, मुझे अल्लाह ताला ने कोऑपरेटिव सोसाइटीज़ में से एक सोसाइटी की भागदौड़ मेरे हाथ में दी। ठीक। मुझे वहाँ पे हुकूमत मिली। अल्हम्दुलिल्लाह मैंने उसको अल्लाह की जानिब से दी गई ताकत और सलाहियत को जानते हुए समझते हुए उसको सही तरीके से इस्तेमाल किया, लोगों के भलाई के लिए किया, लोगों को डिलीवर किया। वहाँ पे जाके मैंने ये देखा, अंदाज़ा लगाया कि ये एक सेक्टर ऐसा है जो बहुत बुरे तरीके से बर्बाद है, और उसके बर्बाद होने की वजह शॉर्टेज ऑफ एजुकेशन है। जो फील्ड में काम करने वाले लोग हैं, जो प्रॉपर्टी इंडस्ट्री में काम करने वाले लोग हैं, वो दरअसल बहुत ज़्यादा अंडर क्वालिफाइड हैं या नॉन क्वालिफाइड हैं। सही। उनको तालीम उनके पास नहीं है, वो स्टेट ब्रोकर्स हैं। उनको यूँ कह लें कि जिस तरीके से कंस्ट्रक्शन इंडस्ट्री के अंदर एक इंजीनियर है और एक ठेकेदार है, सही, ठीक है ना, तो इंडस्ट्री में, उस इंडस्ट्री में काम करने वाले सारे ठेकेदार तबीयत के लोग हैं, उसी लेवल के लोग हैं। उनको चीज़ों की टेक्निकलिटीज़ का नहीं मालूम, और अगर मालूम भी है तो वो उन्होंने उसी लेवल पे रहते हुए सीखा है, ठीक है ना। उस वजह से तो वो करते करते फिर वहाँ पे अल्लाह ताला ने दीगर सोसाइटियों का साथ दिया मुझे, उनके मामलात, उनकी ज़रूरियात के ऊपर मैं उनके काम आता रहा। वो काम आते आते अल्लाह ताला ने खुद ही एक कंसल्टेंसी का रुतबा अता किया, और दीगर सोसाइटियों के भी जो मामलात थे वो भी उनको भी हैंडल करना शुरू किया। उनकी जो डिफ़िकल्टीज़ आती थी उनको देखना शुरू किया, जो लीगैलिटीज़ में प्रॉब्लम आ जाती थी, कोई केस आ रहा है, कोई मामला है, उसको स्टडी करना, इवन दूसरे शख्स के लॉयर के साथ बैठ के उसको डिस्कस करके एक लाइन ऑफ एक्शन डिसाइड करना, वो चलाना। तो ये सारा कंसल्टेंसी का, प्रॉपर्टी कंसल्टेंसी का काम है, जो कि दरअसल इतना मुश्किल नहीं है जी। काम आसान है, लेकिन जिम्मेदारी बड़ी है। जिम्मेदारी क्योंकि बड़ी है। आपने किसी को चलाना होता है किसी रास्ते पे, बिल्कुल, और उसने उस रास्ते के ऊपर चल के आगे लोगों के साथ कोई सलूक करना है। सही। हमने ये जाना कि हाकिम या हुक्मरान बाप की हैसियत रखता है कौम के लिए, क्योंकि वो उसको एक राह के ऊपर लेके जा रहा है। अगर वो खुदा न खास्ता गलत राह पे ले गया तो पूरी कौम बर्बाद हो जाएगी। सही। तो लिहाजा वही रुतबा हर हाकिम को, या हर वो शख्स जिसे अल्लाह ताला ज़िम्मेदारी इनायत कर दे, उसको वो अपने अंदर तब्दीली पैदा करते हुए उसी तरीके से चलना चाहिए कि मुझे जवाब देना पड़ेगा इन 100 लोगों का, 500 लोगों का, 50,000 लोगों का, कि उनको मैं किस जानिब ले गया। सही। तो इसी नीयत के साथ काम करते चलें, अच्छी बात है। अल्लाह ने आपको एक और भी मज़ीद, जब तक आप हैं, और भी रुतबे मिलेंगे, और जो जो काम उन्होंने आपसे लेना होगा ज़रूर वो मरहलेवार आप करते जाएंगे। हम आते हैं जो अरीबा की तरफ कि अरीबा, फिटनेस की जहाँ तक बात है, आपने कहा आप सर्टिफाइड ट्रेनर हैं, कौन से इंस्टीट्यूशन से आपने ट्रेनिंग ली थी? IFCA से मैंने सर्टिफाइड इंस्ट्रक्टर हूँ, और इसके साथ साथ ये है कि डिफरेंट प्लेटफॉर्म्स के थ्रू मैं अपनी लाइक ओरिएंटेशन क्लासेस हैं, वर्कशॉप्स हैं, सब लेते लेते लाइक सारा कुछ जो है कि एक्सपीरियंस आ जाता है आपको इस फील्ड में जब आप स्टार्टिंग से ही रहते हो। जी। और इसके साथ साथ मेरा गोल यही होता है, पर्पज़ यही होता है कि ख़वातीन को, स्पेशली वुमेन जो हमारी घर की होती हैं, उन्हें एक्सरसाइज की तरफ लेके आएँ, क्योंकि उन्हें वो जब तक एक्सरसाइज नहीं करती, जब तक उन्हें डॉक्टर्स पूरा पुश ना करें, इंसिस्ट ना करें कि आपको एक्सरसाइज करनी है, अब आपको अलार्मिंग सिचुएशन है, तब जाके वो वर्कआउट करती हैं। उससे पहले वो निकलती नहीं है घर से। और लाइक मोस्टली मेरे पास जो आती हैं लड़कियां, वो मुझे यही कहती हैं कि मैं तो फर्स्ट टाइम एक्सरसाइज कर रही हूँ, मैं कर सकूंगी या नहीं कर सकूंगी। उनको ये डर होता है, लाइक एक अंदर से फेयर होता है कि क्या मैं ये कर सकूंगी, लाइक ये मेरे लिए बनी है, कोई ऐसी कोई नई चीज़ लगती है उन्हें पाकिस्तान में। तो मैं उन्हें यही गाइड करती हूँ कि फिटनेस जो है किसी एक बंदे पर नहीं कंसर्न करता कि जस्ट लड़के ही कर सकते हैं एक्सरसाइज, लड़कियां नहीं कर सकती, या बस आपके लिए ये चीज़ नहीं बनी, ऐसा नहीं है। आप अपनी बॉडी को देखो, अपने ऊपर आपके इंडिविजुअल हर बंदे की अलग एक्सरसाइजेज होती हैं, उस हिसाब से आप अपनी बॉडी क्या मांग रही है आपसे, वो आप एक्सरसाइजेज करो।
آپ کو نی پین ہے, آپ کو ہیل پین ہے, جوائنٹس پین ہے, اس حساب سے ایکسرسائز کریں. اگر آپ جمپنگس کر لیتے ہیں تو آپ کے لیے یہ بینیفیشیل نہیں ہوگا, الٹا ورسٹ کیس ہو جائے گا. تو جیسی آپ کی باڈی ہے اس حساب سے آپ اپنی باڈی کو سمجھ کر وہ ایکسرسائز کریں. آئدر لائٹ اسٹریچز کریں, یوگا کریں, میڈیٹیشن کریں, واک کریں, جاگنگ کریں, کچھ بھی کریں, ویٹ لفٹ کریں, اسٹرینتھ ٹریننگ کریں. یہ آپ کے اوپر ڈیپینڈ کرتا ہے ٹوٹلی, بٹ یو ہیو ٹو انڈرسٹینڈ یور باڈی فرسٹ, اور اس حساب سے اپنی باڈی کو لے کے چلیں. ہمیں گھبرانا نہیں ہے, لائک ان کا یہی کنسرن ہوتا ہے. بٹ ایکسرسائز یہی بات ہے کہ دونوں کو کرنی چاہیے, جسٹ میلز کو نہیں کرنی چاہیے, سب کو کرنی چاہیے. نہیں, لیکن ایسے فٹنس ٹرینر مطلب ایک ٹرینر کے لیے بہت ضروری ہے. جیسے آپ کہتی ہیں آپ سرٹیفائڈ ہیں, تو آپ کے مختلف ظاہر خواتین آتی ہیں, کسی کے ساتھ نی پینس کا ایشو ہوتا ہے, کسی کو بلڈ پریشر کا پرابلم ہے, کسی کو کچھ اور, وہ اپنے جو ہے نا فزیکل ٹراما سے گزر رہی ہیں. تو ہمارے یہاں کیا نارمل جو ایک زمانے میں رجحان چل پڑا ہے کہ ٹرینر کو جسٹ ایکسرسائز کے کچھ اسٹیپ سیکھ لیتے ہیں اور وہ نہیں دیکھتے, اور انہوں نے باقاعدہ کیسز بگاڑے بھی ہیں. ایسے بھی ہوتا ہے. تو آپ کتنی حد تک ان ساری چیزوں پہ نظر رکھتی ہیں؟ لائک میں ایک پوسچر میں بتا رہی ہوں, لائک ایک پوسچر, اگر آپ نے پوسچر غلط پوسچر سے ایکسرسائز کر لی, آپ کی رانگ موومنٹ ہو گئی, آپ کا مسل پل ہو جائے گا, آپ کو انجریز ہو جاتی ہیں. ایکسٹرا ویٹ لفٹ کر لیا اسٹارٹنگ میں ہی آپ نے, بگنرز کو یہ ہوتا ہے کہ آپ کو سلولی لے کے چلنا ہوتا ہے, بیسک سے ایموشنل ہو جاتے ہیں کہ بس اب جم میں آئے ہیں, موٹیویشن اتنی زیادہ ہوتی ہے اسٹارٹنگ میں, بہت سارا ویٹ لفٹ کرنا ہے, بس یہ مائنڈ سے کنٹینیو کریں گے. نیوز کا ٹائم ہو رہا ہے. ناظرین وٹھوں تا ننढी نیوز جی بریک کھاں پوری तव्हां सां गॾु हूंदासीं. जी साथियों, वेलकम बैक. ऐं साही में जेको आहे सो पाण ज़बरदस्त क़िस्म जी चांहि पीती आहे, तव्हां बि ज़रूरु पीती हूंदी. ऐं जेको आहे सो उन सां पाण वरी सां जेको आहे सो थोरा एनर्जेटिक थी विया आहियूं. वरी इन सां जेको ग़ैर रस्मी ॻाल्हि ॿोल थी उन घणो कुझु ॿुधायो, हाणे अॻिते ॻाल्हि ॿोल उन ते हलाए बि. त सभिनी खां अॻु में त उहो ई मुंहिंजी जेका ॻाल्हि ॿोल हुई अरीबा सां थिए पई, ऐं उहो विच ते कटिजी वई हुई. तो अरीबा, आप कुछ बता रही थी एक्सरसाइज से ही रिलेटेड कि फिटनेस ट्रेनर, एज ए फिटनेस ट्रेनर आपके लिए कितना ज़रूरी है ये जानना कि कौन से पेशेंट को कैसे हैंडल करना है. جی بالکل, یہ بہت زیادہ امپورٹنٹ ہے, یہ بہت چیز میٹر کرتی ہے. لائک موسٹلی ٹرینرز ایسے ہوتے ہیں کہ سب کو ایک ساتھ لے کے چلتے ہیں, ایک ساتھ ڈیل کرتے ہیں, اور یہ بہت غلط ہوتا ہے. ہر پرسن کی اپنی باڈی ہوتی ہے, ان کو انڈیویجول اٹینشن دینی ہوتی ہے, ان کی بیماریوں کو, ان کی باڈی کو پہلے سمجھنا ہوتا ہے. آپ کو ان کی ریکوائرمنٹس دیکھنی ہے. اگر انہیں ہائٹ انکریز کرنی ہے تو ہائٹ کی ایکسرسائز کروائی جائیں. اگر انہیں بیلی فیٹ, اسٹبن بیلی فیٹ کو کم کرنا ہے تو اسی حساب سے ان کو لے کے چلیں. انہیں اوور آل باڈی فیٹ کم نہیں کرنا ہے, جسٹ ٹمی کا کرنا ہے. اگر کوئی ایسی لیڈی ہیں جن کے جوائنٹس پین, نی پین, ان کو آرتھرائٹس ہے, وہ باڈی کو زیادہ موو نہیں کر سکتی, تو ان کو لائٹ سے اسٹریچز کروائیں. سمپل فروزن شولڈرز آ جاتے ہیں, تو ایسی میں فزیوتھراپی والی بھی ایکسرسائزز کرواتی ہوں جس سے ان کے لائک پورے ہینڈس موومنٹ ٹھیک ہو جاتی ہے. تو مطلب اس حساب سے ان کو لے کے چلنا ہوتا ہے. تو ہر پرسن کی الگ ایک ریکوائرمنٹ ہوتی ہے, تو اس کے حساب سے ان کو لے کے چلا جائے. اور یہ نہ ہو کہ بس سب کو ایک ساتھ آیا, کروایا, گروپ میں کلاس سے چلے گئے, ایسا نہیں ہونا چاہیے. ہر کسی کو الگ ڈیل کرنا چاہیے. تو آپ سیپریٹ بھی مطلب ون پرسن کو بھی ایز اے ٹرینر ٹریننگ دیتی ہیں؟ جی بالکل, اس طرح سے بھی دیتی ہوں, پرسنلائز ٹریننگ. اور یہ ہے کہ گروپ میں بھی میری انڈیویجول اٹینشن ہوتی ہے ہر اپنی اسٹوڈنٹ پر, رائٹ, ہر پہ ہوتی ہے. اچھا, دوسرا یہ کہ نی کا جن کو پین ہوتا ہے تو ان کے لیے کون کون سی ایکسرسائز آپ سجیسٹ کرتی ہیں, آن نیئر آپ بتائیں تاکہ جو لوگ ہمیں دیکھ رہے ہیں وہ بھی اس سے مستفید ہوں. جی بالکل, نی کے لیے لائک اگر ایجڈ ہیں بہت زیادہ, تو سب سے پہلی بات تو یہ ہے کہ آپ نے جمپنگس اور یہ ساری چیزیں اوائڈ کرنی ہے. جمپنگ آ جاتی ہے, اسکپنگ روپ آ جاتی ہے, اسکواٹس آ جاتے ہیں دیر تک, برپیز, اس ٹائپ کی ایکسرسائزز جو کمپلیکس ایکسرسائزز ہے. سمپل لائٹ اسٹریچز سے اسٹارٹ کریں. اسکپنگ راپ کو آپ کلیئر کریں, کیونکہ جو دیکھ رہے ہیں ان کو نہیں پتا اسکپنگ راپ آخر کیا بلا ہے. لائک اسکپنگ روپ, رسی کودنا کہہ رہی ہوں, ہاں رسی کودنا ہے, جمپنگ جیکسنگ, یہ سارے اسٹیپس آپ نے کمپلیکس اوائڈ کرنے ہیں. آپ نے سمپل ایکسرسائزز کرنی, سمپل اسٹریچز. اور اگر جیسے اب اگر آپ زمین پہ بیٹھ کے ایکسرسائزز نہیں کر سکتے تو سمپل آپ چیئر سے ایکسرسائز اسٹارٹ کریں. چیئر پہ ورک آؤٹس کریں, ہزاروں ایکسرسائزز ہیں چیئر کی بھی, ہم اس طرح سے کر سکتے ہیں, اس طرح کر سکتے ہیں, سرکلز کر سکتے ہیں. لائک یہ بالکل میں ایجڈ لیڈیز کا بتا رہی ہوں جنہیں زیادہ نی موومنٹ کی الاؤنس نہیں ہوتی ہے, ٹھیک ہے نا. نی ریپلیسمنٹ کے ساتھ بھی میرے پاس کیسز آتے ہیں. تو ایسی ایکسرسائزز کریں جو آپ کی باڈی آپ کو الاؤ کر رہی ہے. اگر آپ نے ہیوی موومنٹ اسٹارٹ کر دی, اسٹرینتھ ٹریننگ فرسٹ ڈے سے ہی بہت زیادہ ٹف, تو آپ نے گھر پہ بیٹھ جانا ہے. 2 دن ایکسرسائز کر کے, 2 دن کریش ڈائٹ کر کے پھر وہ گھر پہ بیٹھ جاتی ہیں, کہتی ہیں جم ہم سے نہیں ہو پائے گا, کہ ہمارے بس کی بات نہیں ہے. تو وہ چیز نہیں کرنی, خود کی باڈی کو سمجھیں, اس کے بعد اس حساب سے لے کے چلیں خود کو. اور سمپل ایکسرسائزز جیسے ہماری آ جاتی ہیں. اور یوگا اسپیشلی بہت بینیفیشیل ہوتا ہے. لائک میں جن اسٹوڈنٹس کو یوگا کرواتی ہوں, وہ انہوں نے مجھے, میری ایک اسٹوڈنٹ آ کے بتایا کہ اریبا میں نے رو کے عمرہ کرنے گئی ہوں, ابھی لاسٹ بات ہے لاسٹ ویک کی, تمہارے لیے بہت دعائیں کی ہیں, کیونکہ میرا 15 سال سے میں نے نماز نہیں پڑھی تھی زمین پہ. 15 سال کے بعد میں نے سجدہ کیا زمین پہ, اور ساری نمازیں پڑھی ہیں ماشاء اللہ.
اور تمہارے لائک اتنی دعائیں کی. وہ روتے روتے مجھے ریویوز دے رہی تھی, بولتی میں سب کو بتا رہی ہوں کہ آپ بھی ایکسرسائز کرو, آپ بھی. میں نے کہا آپ کو 15 سال میں کسی نے نہیں کہا تھا ایکسرسائز؟ بولتی ہاں بولا تھا کہ کرنی چاہیے. مجھے اتنے بینیفٹس پتہ نہیں تھے کہ لائک صرف ایک یوگا کرنے سے ان کے اتنے سارے ہیلتھ بینیفٹس ملے. ان کی باڈی ایسی فلیکسیبل ہو گئی ہے, ایج ہوگی ان کی 45 بٹ ایسی ہو گئی جیسے 25 ایج ہو. جبکہ 45 کوئی ایج نہیں ہے. ہاں بالکل. اور اس ایج میں وہ نماز نہیں پڑھ پا رہی تھی, زمین پہ بیٹھنا مشکل ہو رہا تھا, اور اتنی باڈی فلیکسیبل ہو گئی جیسے 25-20s کی ٹین ایجرس کی بات کی جا رہی ہے. تو مطلب اتنے زیادہ ہیلتھ بینیفٹس ہیں, جو لوگ نہیں کرتے نا انہیں آئیڈیا نہیں ہوتا اس بات کا. جب وہ ٹرائی کر لیتے ہیں تو یہ ایک نشے کی طرح ہوتا ہے. یہ ایک ایسا نشہ ہے کہ آپ اپنے آپ کو اتنا امپروومنٹ دیکھتے ہو, لائک اتنا ریلیکس ہو رہی ہوں میں, اتنا ایکٹیو ہو رہی ہوں, میرا مینٹلی انگزائٹی ختم ہو رہی ہے, اور یہ میٹابولک سسٹم بوسٹ ہو رہا ہے, اتنے فائدے مل رہے ہیں. تو وہ ہم کرتے ہی جاتے ہیں کنٹینیوسلی. بالکل, آپ نے یہ بات بہت اچھی بولی کہ یہ ایک نشے کی طرح ہے. اس پہ ہم بعد میں بات کریں گے, کیونکہ اس نشے کی طرف نوجوانوں کو آنا چاہیے کہ واقعی میں یہ بات انہوں نے کی نا, جو لوگ عادی ہو جاتے ہیں تو وہ پھر اس کو نہیں چھوڑ پاتے. بالکل ایسے ہی. اچھا, دوسرا آپ سے بریک میں ہماری بات ہو رہی تھی جو جینزیز کو لے کے آپ مجھ سے کچھ بات کر رہے تھے, تو اس کو ہم چاہتے ہیں کہ آن ایئر بھی کیا جائے تاکہ ناظرین بھی اس گفتگو سے جو ہے نا مستفید ہو. تو آپ شروع کریں. تو میں جینزیز کی میں نے آپ کو بولی تھی, جیسے میں نے اپنے انٹرو میں کہا تھا کہ جینزیز بہت خوش نصیب ہیں, وہ لکی ہیں. تو آپ کہہ رہے تھے کہ جینزیز نہیں, ان کے بیچ کے جو جس کا آپ نے کوئی خاص وجہ ہے, ان کے خوش نصیب ہونے کی وجہ ہے. جی جی ٹھیک ہے نا. جو ہم بات اس موضوع پہ کر رہے تھے کہ ان کے جو طریقہ کار ہیں, ان کی جو ایجوکیشن ہے, ان کا جو سوچنے سمجھنے کا انداز ہے. سب سے پہلے تو میں نے بات یہ کری تھی, مجھے تو وہ اپنے جیسے ہی انسان کے بچے لگتے ہیں. تو ہیں تو ان انسان میں کے کوئی خاص ایسی تبدیلی نہیں ہے کہ جسے کہ ہم یہ کہہ لیں کہ چلو جی وہ اے آئی نے آ کے ان کا دماغ ہی کچھ بدل دیا ہے. نہیں, اے آئی نے آ کے کچھ نہیں کیا, ٹھیک ہے نا, ان چیزوں نے آ کے کچھ نہیں کیا. یہ پیچھے سے کام چلا آ رہا ہے جین ایکس سے, جیسے کہ ہم نے جین ایکس کا, جی وہ ایک لمبا پیریڈ ہے. اس جین ایکس میں بھی ہوں, میرے بزرگ بھی ہیں. صحیح. میرے اور میرے بزرگوں میں اور ان سے پیچھے والوں میں کیا فرق ہے؟ ہم میں فرق یہ ہے کہ اگر ہم مغل دور میں چلے جائیں جی تو اس دور کے بارے میں ہمیں ہمارے آباء و اجداد یہ بتاتے ہیں کہ یہ بیویاں اور بچے زنان خانے کی چیزیں ہوتی ہیں, تمہارے کام کی چیز یہ تلوار ہے اور وہ میدان ہے. جی ٹھیک ہے نا. یہ حاکموں کا یا مغلوں کا یا مردوں کا طریقہ کار ہوتا تھا. وہی جو ایک مائنڈ سیٹ بنایا جو گیا مائنڈ شروع سیٹ سے, بنا ہوا ٹھیک تھا, وہی آگے کیری آن ہوتا رہا ہمارے باپ دادا تک. صحیح. ٹھیک ہے نا. اس کے بعد جا کے کچھ تبدیلیاں آنی شروع ہوئیں. اس وقت تک دادا حضور تک کا جو ٹائم تھا وہ مردوں کا وہ ٹائم ہوتا تھا کہ وہ بیویوں کے ساتھ طریقے سے بات کرنا توہین سمجھتے تھے. بالکل. بچہ اگر آیا ہے تو اسے تھپڑ مارے بغیر واپس بھیجنا وہ ان کی شان کے خلاف تھا. صحیح, بالکل بالکل صحیح کہا آپ نے. ہاں, اس کو گلے لگا نہیں سکتے. جی محبت بھی آ رہی ہے تو بھی گلے اس لیے نہیں لگا سکتے کہ اس کا بھی باپ کھڑا ہوا ہے, وہ جوتا مارے گا فوراً. صحیح. یہ تو نے کیا حرکت کری ہے. صحیح صحیح. اس کے بعد میں ہمارے والدین آئے جن میں شاید تھوڑی سی نرمی آ گئی تھی. وہ تھوڑا وقت کے ہاتھوں پریشان ہو رہے تھے کہ وقت تبدیل ہو رہا ہے. بالکل. وہ وقت تبدیل ہوتے ہوتے 80 کی دہائی میں کمپیوٹرز آ گیا. صحیح. اور اس نے صورتحال کو مزید تبدیل کرنا شروع کیا. کچھ تعلیمی معاملات تبدیل ہوئے, کچھ لوگوں کے دلوں میں خوف پیدا ہو گیا کمپیوٹر سے کہ یہ کیا بلا ہے, یہ تو برباد کر دے گا. اور اس نے بہرحال ایسا کچھ خاص نہیں کیا جو اب کے دور میں ہو گیا ہے. پھر وہ کمپیوٹر ملا ہم جیسے لوگوں کو, جین ایکس کی دوسری پود کو. صحیح. اب ہماری پود کیا تھی؟ ہماری پود ان پرانے اور بیچ والے نئے والے جین زی کے درمیان میں آ گئی کہ وہ اس پوری ٹیکنالوجی چینجز کو دیکھ بھی رہی ہے, ہینڈز آن ایکسپیرینس بھی لے رہی ہے. صحیح. ہم سے پرانے والوں کو ایکسپیرینس تو اس کا ہو رہا ہے لیکن ہینڈز آن نہیں ہو رہا. صحیح. میرے والد صاحب, he was a great accountant, he couldn't use the computer. کمپیوٹر سے ان کا کوئی تعلق نہیں. صحیح. ان کا دماغ ہی کمپیوٹر کی طرح چلتا ہے. وہ مینوئل پوری اکاؤنٹنگ کریں گے, میں وہ پورا اکاؤنٹنگ سسٹم آپ کو ایکسل پہ تو بنا دوں گا. اگر آپ مینوئل کی بات کرو گے تو میں اس کے لیے ایک اسسٹنٹ ہائر کر لوں گا کہ جی وہ کر لو. بالکل. تو ہم لوگوں نے کیا کیا کہ ہم خود کو ڈیجیٹلائز کرتے گئے اور اپنے والدین کو, اپنے سے پرانے والوں کو ہم نے ان چیزوں کے لیے رکھ لیا کہ جو ہمارے ڈیجیٹل ورلڈ میں نہیں آ رہی
اور ان کی دنیا میں موجود ہیں لیکن پھر بھی نیسیسری ہیں. صحیح. ڈاکیومنٹیشن ان کی ذمہ داری, ان کو بہت اچھی آتی ہے. ہمیں ڈیجیٹل سسٹم کے اندر جانے دو, نیا نیا آ رہا ہے, ہم اس کو سیکھ رہے ہیں. صحیح. تو ہم نے کیا کیا, ہم لوگوں نے اس نئی والی پود کو اور پرانی والی پود کے بیچ میں ایک بیریئر کھڑا کر دیا. ہم نے کہا نہیں جی یہ آپ کیا بات کرتے ہو کہ اولاد کو گلے نہیں لگا سکتے, کیوں جان سے مارنا ہے اس کو. نہیں جی یہ میری اولاد ہے, آپ لگاتے ہو لگاؤ, نہیں لگاتے ہو میں تو لگا رہا ہوں. صحیح. یہ میری بیوی بچے ہیں, میں ان کا خیال رکھ رہا ہوں, آپ نے اپنے والوں کا نہیں رکھا جی, سو بسم اللہ, وہ آپ جانا, آپ کا کام جانے. صحیح. ٹھیک ہے نا, ہم آپ کے والوں کا بھی رکھ رہے ہیں اور ہم اب اپنے والوں کا بھی. صحیح. صحیح. ان چیزوں سے جب ایک جنریشن کو, پوری جنریشن کو آہستہ آہستہ کر کے فیسلٹی ملتی گئی, سہولت ملتی گئی, تو ہم چیزوں میں تبدیلی لاتے رہے. اس سے ان کو جو نئی چیزیں اور ملی, ہمیں کمپیوٹر ملا تھا, ان کو جا کے اینڈرائڈ سسٹم مل گیا. بالکل. اور جو آگے جا کے اے آئی میں کنورٹ ہو گیا. بالکل. ٹھیک ہے نا, جو ٹیکنالوجی ان کو ملی تھی, جو انٹرنیٹ ان کو ملا تھا, انہوں نے اس کو انٹرنیشنل مارکیٹ میں لا کے کھڑا کر دیا تھا. انہیں انٹرنیشنل مارکیٹ کی انڈرسٹینڈنگ پوری آ گئی تھی. صحیح. اور اس کے بعد میں جو اے آئی آیا, اس نے وہ ہرڈل ختم کر دیا ہے اب, کہ جو ان کے اور انٹرنیشنل مارکیٹ کے بیچ میں تھا. صحیح. وہ ہرڈل کیا تھا, وہ ہرڈل پرسیپشن کا تھا, وہ ہرڈل کمیونیکیشن کا تھا. ٹھیک ہے نا, آپ ایک سوچ تو بہت اچھی رکھتے ہو لیکن اس کو انٹرنیشنل ورلڈ میں انگلش میں پریزنٹ نہیں کر سکتے. صحیح. آپ انگلش میں تو پریزنٹ کر سکتے ہو لیکن اب اٹالین میں تو نہیں کر سکتے نا. صحیح. اسپینش میں تو آپ نہیں کر سکتے, چائنیز میں آپ نہیں کر سکتے. اس کے اندر آپ کو اس نے اے آئی نے آپ کو ہیلپ آؤٹ کیا. بالکل. آپ نے اس کو کنورٹ کیا. اب جو 1400 سال پہلے بتایا گیا تھا کہ دنیا کوزے میں بند ہو جائے گی, now is the actual time when the world is a global village. بالکل. 20 سال پہلے کہا تھا آپ نے, 20 سال پہلے واقعی نہیں بنا تھا, بننا شروع ہوا تھا. now it is a global village. اتنی سی دنیا ہے. صحیح. بالکل ہے. یہاں سے بیٹھ کے آپ نے موبائل پہ, پہلے تو کمپیوٹر پہ بیٹھنا پڑتا تھا نا, ابھی تو یہاں بیٹھے بیٹھے یہاں سے آپ نے 2 چیزیں ہلائی. صحیح بات ہے. اور دنیا بھر میں چلا گیا. بالکل. پوری دنیا سے اب آپ کنیکٹڈ ہو. تو اب آپ پاکستانی نہیں ہو, مسلمان نہیں ہو, ہندو نہیں ہو, یہودی نہیں ہو, امریکن نہیں ہو, رشین نہیں ہو. جی. اب آپ انسان ہو. اب آپ انسان ہو ود دی کیپیبلٹیز کہ جو کچھ کر سکتا ہے. بالکل. جو کہ ایک تبدیلی لا سکتا ہے. چونکہ اب پوری طاقت آپ کے ہاتھ میں ہے, آپ کو علم بھی موجود ہے, آپ کے پاس صلاحیت بھی موجود ہے, آپ کے پاس مارکیٹنگ کا سسٹم بھی موجود ہے, آپ اس چیز کو پورے میں پھیلا بھی سکتے ہو. اور پھر اس سے بچنا کیسے ہے, اس کے آفٹر ایفیکٹ سے, وہ آپ نے پہلے اے آئی سے پوچھ لیا ہوتا ہے, میں ماروں گا تو نہیں, صحیح, بالکل, پھنساؤں گا تو نہیں. مطلب آپ نے سب کچھ سیکھ لیا, اب آپ لوگ انسان بن جائیں. اب آپ بنے ہوئے, اب آپ چل رہے ہو. ناؤ the world is yours, اب آپ کی وکٹری ہے. بالکل. بھٹی صاحب بہت دیر سے خاموش بیٹھے ہیں, اور میں دیکھتی ہوں کہ جب یہ خاموش بیٹھے ہوئے ہوتے ہیں نا تو کنٹینیو تاں دماغ میں کچھ ہلی رہے ہوندو. ٹھیک ہے. اچھا ॻाल्हि इहा आहे त पाण जॾहिं तव्हां ॻाल्हायो पिया त मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवालु आयो जेको तव्हां पंहिंजी जेका शुरूआती तालीम हुई कहिड़े माहौल में शुरू कई हुई, छाकाणि हुन माहौल जो ॾाढो असरु आहे तव्हांजे मथां. अच्छा, शुरूआती तालीम ईअं हूंदी हुई त स्कूल में कुझु बि न हूंदो हुयो, जस्ट असां सिर्फ़ु वेठा हूंदा हुआसीं ऐं टीचिंग जेके स्टाफ हूंदो हुयो उहो रेयर हूंदो हो. अच्छा. ठीकु. ऐं उन्हनि वटि कंहिं बि क़िस्म जी प्रोडक्शन या न्यू क्रिएटिविटी न हूंदो हुयो. सेम सिलेबस विथ नो एफर्ट्स. बिल्कुलु. ठीकु. उहा ई शइ बार बार रिपीट करे असांखे सिर्फ़ु फेयर कॉपी करणी हूंदी हुयूं. ऐं उन में कंहिं क़िस्म जी एक्सरसाइज़ न हूंदी हुई जेका एजुकेशनल एक्सरसाइज़ असांजी माइंड ग्रूम जे हेल्प करे. अहिड़े क़िस्म जूं शयुनि खां असां छा चइबो परते हुयासीं. उहो ईअं ई असां हिकिड़ो सेटअप, जीअं सिंध जो सेटअप आहे इन तरीक़े सां जेका चेंज थियणु घुरिजे. न, पर हिते मां करेक्ट कंदमि, सिर्फ़ु सिंध जो न आहे, इहो हर देही पूरे पाकिस्तान में असांखे इहा जेका आहे तकलीफ़ आहे मिलियल त शहरी इलाइक़नि में जीअं थिए थो त ॻोठ जा ॿार थोरा हिन हवाले सां जेको एहसास महरूमी में वञनि था, इहे जेकी बि हुते सहूलियतूं आहिनि उहे घटि आहिनि.
कुझु आहिनि वफ़ाक़ हिकु ॿ सूबे जी पंजाब आहे कुझु, त असांजी सिंध जो जेको 70-80 साल जो जेको सिलेबस आहे न उहो चेंज न थियो आहे, थियणु घुरिजे। बनस्बत जेके अॼु जा नौजवान राइटर ऐं शाइर आहिनि ॾाढो सुठो लिखनि था स्पिरिचुअली। पर तव्हां अॻे वरी सां पोइ ते हलिया वञो सिलेबस ते न अचो, त तव्हां जेके माहौल में पढ़ो पिया उन्हनि मां कहिड़ी शयूं तव्हांखे वधीक मुतासिर कनि पियूं? मूंखे जिन शयुनि मुतासिर कयो उन्हनि इहो त बाबा जेके असां वटि रिसोर्सिस कोन आहिनि ठीकु, या जेका असां वटि माहौल कोन्हे उहो पैदा कीअं करे सघिजे थो, ठीकु, उहो गॾु थी सघे थो, मुख़्तलिफ़ माण्हुनि सां थी सघे थो, या अलॻि बि असां क्रिएट करे सघूं था। त जेका शइ मुंहिंजे अंदरि में कमियूं छा चइबो आहे पैदा थींदी रहियूं, ऐं उन्हनि खे लिखंदो वियुसि मुख़्तलिफ़ जर्नल ते, त आउं उन्हनि जे लाइ कमु कंदो रहियुसि त बाबा मूं अॻिते मूंखे छा करिणो आहे, या असां छा चइबो आहे कंहिं बि क़िस्म जी चेंजिस खे कहिड़े तरीक़े सां आणे सघूं था इंडिविजुअली एंड सोसाइटल। हलो ठीकु आहे, तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था। पाण वटि त नंढी ब्रेक साथियूं, ब्रेक खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां काॾे बि न वञो। वेलकम बैक नाज़रीन। ऐं जेको आहे सो भट्टी साहब सां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल हले पई, पर उन खां अॻु में मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवालु आयो आहे जेको मां सोचां पई त पहले आपसे ले लूँ सवाल कि योगा आपने भी करवाया है, ठीक है, एज ए फिटनेस ट्रेनर आप किस चीज़ को ज़्यादा मतलब रिकमेंड करेंगे किसी के लिए कि कौन सी एक्सरसाइज है वो ज़्यादा फॉलो करें जिससे कि वो खुद भी सही रहेंगे, जिसको इतने ज़्यादा फिटनेस के इशू ना हो और मेंटल हेल्थ भी सही रहेगी? जी देखिए, मैंने आपको जैसे बताया कि हर पर्सन को अपने हिसाब से बॉडी को समझकर वर्कआउट करना होता है। 40s के बाद हमारा मसल मास कम हो जाना शुरू हो जाता है, तो आपको ज़रूरी हो जाती है स्ट्रेंथ ट्रेनिंग, लेडीज़ के लिए स्पेशली। तो 40s के बाद आप स्ट्रेंथ ट्रेनिंग करें, मगर अब ये नहीं है कि आपको आर्थराइटिस है तो आप स्ट्रेंथ ट्रेनिंग करें, नहीं, फिर आपको बिल्कुल नहीं करना है। आपने मेडिटेशन, योगा, लाइट से स्ट्रेचेस करने, इस टाइप की एक्सरसाइज करनी है जो आपकी बॉडी के लिए कन्वीनियंट है। और अगर आप लिफ्ट कर सकती हैं वेट, लाइक आपकी एज 30s में है, 20s में है, तो आप वेट लिफ्टिंग कीजिए, इस टाइप के वर्कआउट्स कीजिए, हिट इंटेंस वर्कआउट्स कीजिए, कार्डियो करें। लाइक बॉडी पर डिपेंड करता है हर पर्सन की। वेट गेन करना चाह रही है, वेट गेन कीजिए। अगर आपको थायराइड है, PCOS है, तो आप योगा पे भी ज़्यादा फोकस करें, उसके साथ साथ आप हिट इंटेंस कार्डियो करें, तो ये सब कुछ आ जाता है। अच्छा, वेट गेन कैसे करें? क्योंकि ये एक है बाज़ बच्चियों की बहुत ही थिन होते हैं या लड़के भी बहुत थिन होते हैं, हाँ, तो सिर्फ उनके जो है ना सब लोग उनको ट्रोल ही कर रहे होते हैं, तो वो कैसे, वो कौन मतलब उन बच्चों को शौर ही नहीं है कि वो एज ए मतलब फिट, उनको लगता है फिटनेस क्लब में सिर्फ वो लोग जा सकते हैं जो वेट लॉस, जो ओबेसिटी का शिकार है, हाँ, बिल्कुल, लेकिन वो लोग भी जा सकते हैं जो कि बहुत ही ज्यादा बेचारे, हाँ, बिल्कुल कमजोरी का शिकार है, तो वो लोग कैसे, किस तरह की एक्सरसाइज उनको करवाती हैं? और सबसे पहले बात तो ये, लोगों को लगता है कि हम जस्ट जो है क्या कहते हैं वेट लॉस करने के लिए ही जिम जाएंगे, बट ऐसा नहीं है। आप सिर्फ वेट लॉस करने नहीं जा सकते हो, आप वेट गेन भी करने जा सकते हो, आप फिटनेस के लिए भी जा सकते हो, आप मेंटली भी रिलैक्स होने के लिए जा सकते हो, ये सब चीज़ें आ जाती हैं। और बड़ी बात है, आप कह रहे हो वेट गेन का, हाँ, तो लोगों को ये लगता है कि जो वेट गेन बहुत इजीली हो जाता है, बस आपने खाना पीना किया, वेट गेन नहीं, ऐसा कुछ नहीं होता। मसल गेन करना वेट लॉस से ज़्यादा मुश्किल हो जाता है, क्योंकि ऐसे प्रॉपर आपका डाइट होना चाहिए, बैलेंस्ड मील्स आप लेते हो, प्रोटीन का इंटेक अच्छा होना चाहिए, ईच एंड एवरीथिंग, कैल्शियम आप सही ले रहे हैं। डाइट अगर अच्छी नहीं होगी तो वेट गेन नहीं होगा। आप चाहे जितनी भी हार्ड एक्सरसाइज कर लें, सब कुछ, जितना वेट लिफ्टिंग कर लें, डाइट बहुत मैटर करती है। 50% आपकी डाइट होती है, 50% एक्सरसाइज होती है, आइदर वेट लॉस हो या वेट गेन का गोल हो आपका, बट ये चीज़ बहुत मैटर करती है कि आप अपनी बॉडी को समझें और फिर उस हिसाब से डील करें। और सबसे मेन जो चीज़ आ जाती है वेट गेन के लिए, मैं यही बताती हूँ सबको, आपने नट्स ले लेने हैं, रोस्ट कर लेने हैं, सारे नट्स ले लें, सारे सीड्स ले लें, सेसमी सीड्स आ जाते हैं, फ्लैक्स सीड्स, सब सीड्स ले लिए आपने, वो रख लिया अपना जार बना के, एक तरह से उसको ग्राइंड करके रख लें, तो वो आपको प्रोटीन पाउडर घर पे ऑर्गेनिकली रेडी हो जाता है। वो आप डेली इंटेक करेंगे। आपने खजूर ले ली, उसके साथ शेक बना लिया, बनाना शेक सिंपल, तो वो इजीली बन जाता है। वो शेक्स लिए आपने, फिर एक्सरसाइज की, तो आपका वेट गेन होगा, क्यों नहीं होगा, वेट गेन हो जाएगा। जी बिल्कुल होगा। अच्छा, एक टिप मेरे पास भी है, मैं जो है ना वो भी शेयर करूंगी, वो बाकायदा मेरी आजमाई भी है। जी जी। तो भट्टी साहब की तरफ आते हैं, मतलब तव्हां जेको समाज में जेको तव्हांखे चवण लाइ चयो पियो वञे, जेको तव्हांखे सोचण ते मजबूर कयो पियो वञे, तव्हां जंहिं माहौल में रहिया हो, पढ़िया हो, तव्हां उतां ई अंदरि जेको आहे हिकिड़ी बग़ावत जनम वरितो ऐं तव्हां ॿिए पासे ते, ॿिए ट्रैक ते निकिरी वियो। बग़ावत इन द सेंस के पॉजिटिव बग़ावत, पॉजिटिव ही, जेका मूंखे जीअण जो अंदाज़ जंहिं मूंखे सेखारियो, ऐं उहा ई शइ वरी नेचुरली ॿियनि जे लाइ फील कंदो आहियां, ठीकु। ऐं हिकिड़े दफ़े वेन में वञा पियो नवाब शाह पंहिंजी यूनिवर्सिटी तरफ़ न, ठीकु, ऐं लोकल सफ़र अक्सर कयो,
त उते मूं अखियुनि में समा नमी पैदा थी वञे न, रोअण अची वञे, कीअं माना ॿ हिकिड़ा नंढड़ा छोकिरा हुया जेके एॾी गुरबत अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं जेके बि एलिमेंट्स आहिनि न सिंध जा, या असां हूअं ई जनरल ॻाल्हि कयूं त उन्हनि वटि माना ॿ छोकिरा हिकिड़ा वेठा जिन वटि एतिरा पैसा बि कोन हुया, रस्तनि में अॻियूं सीट ते कुझु अहिड़ा माण्हू फैमिली हुई जेका आराम सां शयूं वठी पई सघे, बिल्कुलु हा, हिकिड़ी अहिड़ी फैमिली हुई जे पोयां ई वेठी आहे ऐं उन्हनि वटि छा चइबो आहे कुझु बि कोन्हे, ऐं उनखे माउ जेका आहे दड़का ॾेई करे चुप थी कराए, इहो मुंहिंजे साम्हूं थींदा। त आउं इहो जेको डिफरेंस आहे इन ते पॉइंट थियो, व्हाट इज़ दिस, ठीकु इहे छा आहिनि, इहे कीअं थी सघनि था, चेंज थी सघनि था, कहिड़ो इंसानु आहे या कीअं थी थो सघे, इहे सभु शयूं बैलेंस कीअं थींदियूं, हीअ जेकी बि क़िस्म जूं फुटपाथ ते माण्हू सुतल आहिनि या इन्हनि वटि ड्रीम्स कोन्हे, असां जेकॾहिं इन मक़ाम ते पहुता आहियूं या असां इंग्लिश लफ़्ज़ ॻाल्हायूं था, सिंधी लफ़्ज़ ॻाल्हायूं था, कुझु लिखूं था, पर जेके माण्हू इन्हनि सभिनी शयुनि खां परते आहिनि इन्हनि खे वेझो कीअं आणिजे। सही, त आउं जेको लिखत शाइरी नॉविल जेकी बि न आउं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन शइ ते कयो आहे त बाबा जेका शइ मां हासिलु कंदो वञा थो उहो ई रस्तो मुमकिन आहे, भले तव्हांजे लाइ न हुजे पर मुमकिन आहे जेकॾहिं रस्तो को न को पकड़ींदो तव्हांखे बि मुख़्तलिफ़ शयूं मिलंदियूं, जेके बि अॻु में पहुतल आहिनि, मिसाल जेको बि रिच तबिको आहे कुझु बि, ठीकु आहे, उहे बि असां जहिड़ा ई इंसान आहिनि, ठीकु, उन्हनि वटि उहो माइंड जेको आहे थॉट या स्कूल ऑफ थॉट या उन वटि जेको इन्वायरमेंट स्टडी सेटअप्स उहो कीअं पैदा थिया, असांखे उन सां वास्तो कोन्हे, उहे पहुतल आहिनि ज़बरदस्त। हाणे जेका शइ असांखे ज़रूरत आहे इन सिस्टम में हिन अॻिते वधण जे लाइ, नालो कमाइण जे लाइ, फैमिली जी सपोर्ट या माउ पीउ जो ख़्यालु रखण जे लाइ, पोइ उहो एजुकेशनल हुजे या टैलेंटेड फन जे मुताबिक़ हुजे, त असांखे उन में अॻिते वधणु आहे, त उहो जेको वधणु थींदो उहो इंडिविजुअली वधणु आहे, पाण खे मज़बूत ठाहिणो आहे, सोसाइटी जेके बि ताना आहिनि तनक़ीद आहिनि उन्हनि खे ॾिसणो आहे त बाबा इहे आहिनि छा, ठीकु आहे, इहे कम जूं आहिनि बि या न आहिनि, ठीकु आहे, त अहिड़े तरीक़े सां इंसानु जेको आहे पंहिंजो पाण ते कमु करे, जेकॾहिं पाण चाहे माण्हू त माण्हू कुझु बि करे सघे थो, पाण ते कमु करे सघे थो, पाण ते पहिरियां पाण ते कमु कंदो, पोइ सोसाइटी अट्रैक्ट थींदी ऐं उनजे लाइ रस्तो खुलंदो। जेको कुंड वठी घर वेठो हूंदो त न बाबा मूंखे हिन ई सिर्फ़ु हिकिड़ो ई बसि बाउंड्री सेट करणी आहे, मां कुझु नथो करे सघां, मुंहिंजे लाइ सिर्फ़ु ख़ुदा इहो ई लिखियो आहे, इहो न आहे, कूड़ आहे, इहो वॾे में वॾो कूड़ आहे, इहो पाण जो पाण माण्हू फ़ैसिलो करे, ठीकु, जेके नथो फ़ैसिलो मिले कंहिं कोई अहिड़ो माण्हू कोई रहनुमा अहिड़ो हासिलु करे, बिल्कुलु ठीकु, पंहिंजी गुरबत ख़तमु करे, पंहिंजी जेकी एजुकेशनल लैब्स आहिनि उन्हनि खे ख़तमु करे, ठीकु, ऐं कंहिं बि हवाले सां अगरि मुआशरे में कुझु बि करणु चाहे थो त उहो करे, ठीकु, सिर्फ़ु पंहिंजो जेको वजूदु आहे हेॾो सारो एग्ज़िस्टेंस आहे, असांजी प्योर सोल आहे, उनखे कंहिं हिकिड़े आदत लत जे ज़रिए मोबाइल या कंहिंजे ज़रिए जेका उनखे सम्झो त मारे थी, मिसमार थी करे, उनजे फन खे ख़तमु थी करे, उन खां बचणु घुरिजे। फ़ैसिलो इंसानु पाण ई कंदो, ॿियो केरु बि साथ न ॾींदो कॾहिं बि। ज़मानो जेको आहे न सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ताड़ियूं तॾहिं वॼाईंदो जॾहिं तव्हां कामयाबु थींदो, भले जॾहिं तव्हां कामयाबी जे रस्ते ते हूंदो ओॾी महिल केरु बि गॾु न हूंदो तव्हां सां, त बहितर इहो आहे त बाबा पंहिंजे लाइ फ़ैसिलो करे वञो, उहो ई फ़ैसिलो जॾहिं तव्हां हलिया वेंदो हीउ दौरु छॾे करे त लेगेसी क्रिएट थींदी ऐं उहे तव्हांजी औलाद उन रस्ते ते हूंदा, अदरवाइज़ न त तव्हांजो जेको वजूदु आहे उहो बि ख़तमु थी वेंदो। बिल्कुलु। अच्छा, इहो ॿुधायो त पंहिंजो जेको बि असां सिंध में माशाअल्लाह इन धरती असांखे तमामु वॾा नाला ॾिना बेमिसाल, इन्हनि मां तव्हां कंहिं खां तमामु घणा इंस्पायर रहिया आहियो शाइरी जे, जॾहिं तव्हां पंहिंजो सफ़र शुरू कयो त कंहिंजी शाइरी तव्हांखे वधीक अट्रैक्ट कंदी आहे, त तव्हांखे लॻंदो आहे जीअं न शाइर कंहिंजे प्लॉट ते लिखंदो आहे त फिलाणे शाइर जी हिन प्लॉट ते मां बि कुझु लिखां, आइडियाज़ ईंदा ज़हन में? मूंखे कॾहिं बि जेकी शाइरी कंहिंजी आहे न उहो घटि मुतासिर कयो आहे, वेरी ट्रू। अच्छा। ऐं हिकिड़ो असांजो लाहौर जो बुज़ुर्ग आहे, उहो बि राइटर एजुकेशन हज़रत वासिफ़ अली वासिफ़, ठीकु, ऐं दरअसल उन जा 70 खां 80 किताब हिकु दौर में पढ़ियो आहियां, उनजे जेके थॉट्स आहिनि उन्हनि मुंहिंजी लाइफ खे चेंज कयो ऐं उन खां लिखणु शुरू कयो न कालम जी सूरत में। अच्छा। पोइ उनजी उर्दू शाइरी हूंदी हुई जेका माना सम्झाओ हीअं असां सम्झो इश्क मजाज़ जेको हूंदो आहे, उन खां पोइ हक़ीक़त, इन्हनि ॿिनि शयुनि ते उन्हनि मूंखे हिकिड़ो न क्लियर कयो त बाबा हे शयूं हीअं आहिनि, ठीकु, ऐं इन्हनि जो छा मक़सदु आहे, इहे करे सघजनि थियूं या न, वक़्त जो ज़्यान त कोन्हे, माना उहो तव्हांजो उस्ताद करे तव्हां लिखियो था उन्हनि खे, राइट जी। मुंहिंजो जेको लिखण जो शाइरी जो जेको सेटअप थियो उहो उन उर्दू किताबनि मां घणो थियो, ॿियो अंग्रेज़ी लिटरेचर खां, त सिंधी जेकी बि शाइर आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधंदो आहियां, पर ईअं एज़ सच को ईअं डायरेक्ट जेको मुतासिर करे मां हिन खां मुतासिर थी करे लिखणु शुरू कयो अहिड़ो कोन्हे। आई रिस्पेक्ट ऑल। घणो रुझान जेको आहे नसर जी तरफ़, न शाइरी तव्हां घटि करे रहिया आहियो, हा शाइरी बि कई आहे पर नसर जेको आहे लिखणु, नसर जे पासे तव्हांजो वधीक जेको आहे सो 300-400 कालम लिखिया आहिनि बनिस्बत शाइरी जी, जेकॾहिं शाइरी चऊं त चलो 100-150 गज़ल हूंदो कुझु बि, बट जेके कालम्स आहिनि उहे 300-400 ताईं लिखिया आहिनि, पब्लिश बि थियल आहिनि सिंध जी मुख़्तलिफ़ मैगज़ीननि ऐं अख़बारनि में। ज़बरदस्त। अच्छा, असांखे अॼु ॿुधाइण जे लाइ तव्हां पंहिंजी जेको आहे सो
जेको ॾिनल तव्हां वटि आहे अलाह साईं जुन मां छा खणी आया जी आहियो? मूं वटि हिकिड़ो नज़म आहे, उन जो उनवान आहे आर्टिस्ट। आर्टिस्ट काइनात जे अंदरि कवि कुल जग जहिड़ी दिलि रखंदड़ दरवेश दादलो दिलावर हूंदो आहे। आर्टिस्ट आर्ट जे अगम अल्फ मां वाक़िफ़ थी अलमद आ जे नंढड़े पर में पंहिंजी जवानी जो साह विझी फन जी उॾार खे जोबन बख़्शे थो। आर्टिस्ट बुख जी बाह खे भाकुर पाए उनखे नंढड़ी न्याणीअ जीअं आसरो ॾींदो आहे त अॼु यकीन क़िस्मत जो सितारो चिमकंदो ऐं आउं मरकज़ी किरदार खे खूब निभाए तोखे मरण न ॾींदुसि। आउं स्टेज जो साह बणिजी अदाकारीअ जी धड़कन खे ज़िंदगी ॾियण जी कोशिशि कंदुसि। आउं सामाईन जी दिलनि ते सरगोशीअ जूं तारुनि सां उन्हनि जी दिलि जे कननि ताईं प्यार मोहबत ऐं अमन जो पैगाम रसाईंदुसि। बुख जी ॻाल्हि पेट वरनि में लिकाए जियापे जो नारो लॻाईंदुसि। ए बुख तूं असांजो शान आहीं ऐं हा ए फन असां जल्द पेट भरे गॾिजी मानी खाईंदासीं। ज़बरदस्त। ॾाढो जेको आहे सो इन में तव्हां हिकिड़े फ़नकार जे दर्द खे जीअं बयानु कयो आहे ऐं हक़ीक़त आहे त घणे क़दुरु असांजा आर्टिस्ट जेके आहिनि से इन दौर मां गुज़रनि था, छाकाणि जेको फ़न खे असुलु मंचता मिलणु घुरिजे न, जेको उन्हनि खे उहा असांजे सब कॉन्टिनेंट में थोरो माना एतिरी मिले कोन थी। माना हिन खे असां पंहिंजो बैड लक चऊं या पंहिंजे माण्हुनि जे शऊर ते ॾोह ॾियूं या पोइ पंहिंजे आर्टिस्ट जेको हो पंहिंजी लाइफ जी प्लैनिंग कनि था, थोरो घणो उन्हनि जो बि ॾोह आहे। तव्हां चओ था न पंहिंजी उन्हनि ई हालतुनि में राज़ी न रहणो आहे, तव्हांखे हर भेरे कुझु न कुझु करण जे लाइ अॻिते पंहिंजा जेकी माशी हालतूं आहिनि उन्हनि खे मटाइण जे लाइ कोशिशूं करणियूं। ठीकु आहे, वठूं था नंढी साई। नाज़रीन साई वठूं था, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। तव्हां काॾे बि न वञो। जी साथियों, वेलकम बैक। ऐं जेको आहे सो ब्रेक में हुआसीं, पोइ असांजी गैर रस्मी गुफ्तगू हलंदी रहंदी आहे ॻाल्हि ॿोल। मुझे जेको है सो अरीबा से गाल थे पई। अरीबा, जो आपने नशे की बात की थी, एक तो नशे का नाम लेते तो एकदम लगता है हम कोई और बात करने लगे, लेकिन ये फिटनेस का जो एक नशा है, खुद को फिट रखने का, ये एक्सरसाइज का, तो ये आप समझती हैं कि हमारे नौजवानों को इस नशे की तरफ आना चाहिए? जो आजकल आप देखती हैं हर चाय खाने पे हमारे नौजवान बहुत से बैठे होते हैं और ई स्मोकिंग की तरफ बहुत ही उनको लग रहा है वो बहुत स्टाइलिश लग रहे हैं, वो बहुत फिट लग रहे हैं, तो ये चीज गलत तरफ जा रहे हैं। तो कौन सा नशा बेहतर है? बिल्कुल एक्सरसाइज का नशा बेहतर है, क्योंकि अगर आप इसमें बेनिफिट्स हम देख लेते हैं ना, तो वो बंदा जब खुद देखता है अपने आप को मिरर में कि मैं कितना अच्छा लग रहा हूँ, लाइक मैंने पहले ये स्टार्ट क्यों नहीं कर दिया, तो वो रिग्रेट भी होता है कि ये मैंने 10 साल पहले क्यों स्टार्ट नहीं कर दिया। मोटिवेशन मिलती है। जी बिल्कुल, जब हम दूसरों को देखते हैं फिर हम मोटिवेट होते हैं कि हमें भी करना चाहिए। जब वो स्टार्ट ले लेते हैं ना, उस लाइफ स्टाइल की तरफ आ जाते हैं, तो वो खुद के जब बेनिफिट्स देख रहे होते हैं तो वो बोलते हैं बस अब हमें इसी लाइन में रहना, हमें ये कंटिन्यू रखना ही है। तो ये एक तरह से नशा हो जाता है और ये एक अच्छा पॉजिटिव वे में है ना। फिर ये स्मोकिंग हो जाती है, काफ़ी बॉयज़ जो है वो ड्रग्स एडिक्ट भी होते हैं लोग, तो वो चीज़ अवॉइड करते हैं वो जब इस लाइफ स्टाइल में आ जाते हैं। और आपका जस्ट आप फिजिकली एक्टिव नहीं हो रहे, तो मेंटली आप जो है बहुत स्ट्रांग हो जाते हो। आपका जो है ना, क्या कहते हैं, डेविड गॉगन्स हम देखते हैं उसको, तो वो बताता है अपनी वीडियोज़ में कि मैं ऐसा था कि मैं बस खाता पीता रहता था, पता नहीं 130 kg वेट हो गया था, बट एक दिन मैंने खुद को बदलने का सोचा, मैंने सोचा कि मुझे ट्रेनिंग लेनी है आर्मी की। तो लोगों ने मुझे कहा कि तुम कहाँ कर सकते हो, तुमसे कुछ नहीं हो पाएगा, तुम्हारे बस की बिल्कुल बात नहीं है। बस वो दिन था, उसके बाद उसने अपना मेंटल स्ट्रेंथ इतना ज़्यादा हाई कर लिया, उसकी वो लेवल थी कि उसने वो चीज़ें अचीव की, इतनी रनिंग की कि वो वर्ल्ड का स्ट्रॉन्गेस्ट मैन बन गया, स्ट्रॉन्गेस्ट मैन ऑन अर्थ। तो उसने खुद को प्रूव दिया। तो जब आप अपने आप को वो करते हो ना, अपने आप को प्रूव करना चाहते हो कि नहीं मैं ये चीज़ कर सकता हूँ, लोगों की सुनना छोड़ दे। जब आप आपके माइंड में डिसिप्लिन आ जाता है लाइफ में, तो वो कंसिस्टेंसी आ जाती है। तो वो सिर्फ एक एस्पेक्ट से आपकी लाइफ को ठीक नहीं कर रहा होता, हर एस्पेक्ट से आपकी लाइफ इंप्रूव हो रही होती है। जब आप मेंटली रिलैक्स होते हो तो आपका हर काम में जी लगता है, आप हर चीज़ अच्छे से बेहतर तरीके से और इम्प्रूवमेंट के साथ कर पाते हो। आपका कॉन्फिडेंस बूस्ट होता है, आपका इतना ज़्यादा मेटाबॉलिक सिस्टम, जो आपकी पूरी बॉडी की जो हमारी मशीनरी है वो सही वर्क कर पा रही होती है।
تو لائک ہر چیز آپ کی ایزیلی ہو جاتی ہے, آپ فیملی کو کوالٹی ٹائم دے پاتے ہو, ہر چیز کو بہتر طریقے سے انڈرسٹینڈ کر پاتے ہو. بالکل ایسے. اور آج کل کے ہمارے جو نوجوان موسٹلی جو کہ راتوں کو کام کر رہے ہیں, کال سینٹرز میں کر رہے ہیں یا ای مارکیٹنگ کر رہے ہیں یا جو بھی ہیں, وہ انٹرنیشنل دنیا سے کنیکٹڈ ہیں, تو انہوں نے اپنی رات کی روٹین, مطلب وہ جو قدرت کا جو سائیکل ہے اس سائیکل سے نہ سو رہے ہیں نہ جاگ رہے ہیں, تو ان کی بہت زیادہ, اور ٹوٹل وہ لوگ بیٹھے ہوئے ہیں اور رات بھر جاگ رہے ہیں تو وہ کھا رہے ہیں. تو ہاں ان کی جو ہے نا ان کے اوور ایٹنگ بہت زیادہ آ گئی ہے, اور جو اسٹریس وہ لے رہے ہیں, کیونکہ آپ جو بھی لوگ کمپیوٹر پہ دیکھیں نا, پھر بعد میں جہاں جہاں بھی سافٹ ویئر ہاؤسز ہیں پھر وہاں پہ کوئی گیمز بھی رکھے ہوئے ہوتے ہیں, کیونکہ انہیں تھوڑا بہت اس سے ہٹ کے گیم کھیلنا ہے, مائنڈ کو ریلیکس کرنا ہے. تو آپ بتائیں نا, ایز اے آپ اے فٹنس ٹرینر, کتنا ضروری ہے مطلب وہ ایکسرسائز کی طرف آ جائیں؟ جی ایٹ لیسٹ اگر جتنا بھی بزی شیڈیول ہے آپ کا, پورا دن آپ بزی رہتے ہیں, کیونکہ وہ ساری رات جاگتے ہیں اور پھر سارا دن وہ سوتے ہیں, جبکہ وہ بیچ میں 1-2 گھنٹے نکال سکتے ہیں. بالکل بالکل, بٹ بہت کم لوگ ہیں, ایسے 10% لوگ ہیں, 5% جو اس طرح سے اپنے بزی شیڈیول ہونے کے باوجود بھی ٹائم نکالتے ہیں اپنے لیے, 20 منٹس ایون نکالیں, 30 منٹس نکالتے ہیں, واک کرتے ہیں, رننگ کرتے ہیں, بٹ وہ ایسے بہت لمیٹڈ ہیں. بٹ وہ لمیٹڈ لوگوں کی جو ہے نا مینٹل اسٹرینتھ بہت زیادہ ہوتی ہے, کیونکہ انہیں پتہ ہے پوری رات ہماری ورکنگ اس طرح سے رہی ہے جب کمپیوٹر کے پاس, انہیں پتہ ہے ہمارا مینٹل بریک ڈاؤن ہو رہا ہے, ہماری باڈی جو ہے کیا کہتے ہیں وہ ساتھ نہیں دے گی. اگر آپ تھوڑے ٹائم بھی کر لیتے ہو, 10 ایئرس کر لیتے ہو, آفٹر 10 ایئرس آپ کا بس ہو جائے گی. ایک مشین کی بھی جب ورکنگ سٹاپ ہو جاتی ہے, اسی طرح ہماری 20s 30s میں تو وہ کر لیں گے, 40s میں جا کے ان کا پوسچر خراب ہو جائے گا, ان کا کانفیڈنس ختم, ان کے لیور سے ٹاکسنس ریموو نہیں ہوں گے, ان کے لائک لیور کی ہماری ورکنگ کا ٹائم ہی ہوتا ہے رات 11 سے 3. جب ان کے اس ٹائم پیریڈ میں وہ جاگ رہے ہوتے ہیں, مڈ نائٹ کریونگس ہو رہی ہیں, جنک فوڈ بھی لے رہے ہیں, ساتھ ساتھ کام بھی غلط کر رہے ہیں, مطلب سب کچھ کر رہے ہیں, وہ چلیں ان کے جاب کا پارٹ ہے, بٹ اسٹل اگر ان کی یہی لائف اسٹائل رہی تو پھر ان کا لیور میں ٹاکسنس فل ہو جاتے ہیں, پھر سارے ایشوز آ جاتے ہیں, انفیکشنز ہو جاتا ہے یہ سب. تو ہم ابھی سے ہی اگر کیور کر لیتے ہیں نا, کیا کہتے ہیں ایکسرسائز کر لیتے ہیں, اپنے فوڈس کو تھوڑا سا ہیلدی لائف اسٹائل اسپینڈ کر لیتے ہیں, تو ہمارا یہ ہے کہ آگے جا کے بیماریاں ہزاروں نہیں ہوتی, جو کہ ابھی ہم دیکھ رہے ہیں. پی سی اوز اتنا زیادہ ہو رہا ہے, تھائرائڈ ہو رہا ہے, بہت سارے ایشوز آ رہے ہیں, کنسیو میں پرابلم ہو رہی ہے. تو یہ سب ایشوز کب آتے ہیں؟ جب ہمارا جنک فوڈ بہت زیادہ انٹیک ہوتا ہے. تو اسی لائف اسٹائل کو, اور پھر یہ ایک لائک پراپر سائیکل ہو جاتی ہے. پھر ڈاکٹر کہتے ہیں آپ نے جنک فوڈ اوائڈ کرنا ہے, اب آپ نے ہیلدی فوڈ لینا ہے, تب وہ جا کے ہیلدی فوڈ لیتے ہیں. ڈاکٹر کہتے ہیں ایکسرسائز کرنی ہی کرنی ہے, اب آپ نے کرنی ہے, آپ کے پاس کوئی اور آپشن ہی نہیں بچا ہے. تو اب وہ آپشنس نہیں ہوتے, پھر جا کے وہ ایکسرسائز کی طرف آتے ہیں. تو میں یہی ریکمینڈ کرتی ہوں کہ پہلے ہی آپ ایکسرسائز کر لو, تو آپ کو ہزاروں میڈیسنس لینی نہیں ہوں گی, ہزاروں اسٹریس سے آپ بچ جاؤ گے, برن آؤٹ ہونے سے بچ جاؤ گے. تو یہ ساری, لیکن یہ بات ہم لوگوں کو دیر سے سمجھ آتی ہے. ایگزیکٹلی, ہاں جب وہ گزر جاتا ہے. اصل میں بات یہ ہے کہ ہر بات ہمیں دیر سے کیوں سمجھ آتی ہے, اور دوسری بات یہ, ہر اچھی بات ہم دوسرے کو بتانے کے لیے کیوں سنتے ہیں یا سمجھتے ہیں, خود پہ اپلائی کیوں نہیں کرتے. دیکھیے جی, مجھے ابھی تک پوری طرح سے سمجھ میں نہیں آئی ہے. اچھا. جبکہ میرے گھٹنے کا درد بہتر ہوا ہے کچھ کاوشوں سے ہی. صحیح. لیکن بس جتنے دن میں ہو گیا اتنے دن میں کافی تھی, اب آگے میں بھول گیا پھر. اچھا. یہ ہماری ایک وہ یہ کہہ لیں طریقہ کار جنرل پریکٹس ہے, ایز پر نیڈ ہم کام کر رہے ہوتے ہیں. تو یہ ایکسرسائز بھی ہم ایز پر نیڈ کر رہے ہیں. جب جسم میں درد ہے, کہیں مسل پل ہو گیا ہے کوئی تھوڑی سی, تو اس کی ایکسرسائز کر لی. ٹائم نہیں بچایا ہوا, پتہ نہیں کیوں. اور جن لوگوں کی بات آپ کر رہے تھے ابھی, کال سینٹرز والوں کی, اپنے کال سینٹر کی زندگی کے دوران میں جی تو ہم کچھ ایکسرسائز کر لیا کرتے تھے. کیونکہ صبح 6 بجے آپ نکل رہے ہو, اور میں شارع فیصل پہ اس وقت کال سینٹر پہ جاتا تھا. اچھا. گھر میرا گلبرگ پہ تھا, میرے پاس اپنی کوئی کنوینس نہیں تھی. صحیح. ٹھیک ہے نا, تو وہ پبلک کنوینس لینی پڑتی تھی. لال کوٹھی سے لے کے رنگ روڈ نہیں, آگے کے بہرحال جو 1-2 سٹاپ آگے, کوئی 2 کلومیٹر پیدل سفر کرنے کے بعد جا کے پھر وہاں سے آپ کو کوئی سواری کا سسٹم بنتا تھا. صحیح. تو ذرا اچھی ایکسرسائز ہو جاتی تھی, ایز پر نیڈ تھی اس ٹائم پہ بھی, کہ جی یہ سفر آپ نے کرنا ہے, یا اس طرف کرو یا اس طرف کرو, تاکہ آپ کسی اپروچیبل ایریا کے اندر آؤ. تو آپ نے وہ صبح صبح ایکسرسائز کر لی. لیکن ان کے لیے وہ ٹائم بہت اچھا بھی ہوتا ہے کہ جی رات کو سارا آپ نے اسٹریس لیا ہوا ہے, صبح سونے سے پہلے آپ اپنا پیدل چل کے گھر چلے گئے, یا آپ نے تھوڑی بھاگ دوڑ کر لی, تھوڑی ایکسرسائز کر لی, اس دوران کے اندر وہ ہو جاتا ہے. ورنہ آج کے دور میں جتنا اسٹریس والا ماحول ہے, ایکسرسائز کرنا ایک الگ لگژری ہے. صحیح بات ہے, اور ہم میں بہت ایک الگ لگژری ہے. آپ سب کچھ چھوڑ کے, یہ جو بچی ہے یہ ہمیں بولے گی کہ نہیں سر ایک ٹائم فکس کر لیں,
और अब हमारा टाइम अब बहुत एक तेजी टाइम से जाता फिक्स जा नहीं हो रहा है। सकता। हमारा टाइम बहुत तेजी से जा रहा है। बिल्कुल तो हमारा हम टाइम उसको बहुत रोक देर नहीं तेज़ी से सकते। जा रहा है। हफ़ीज़ साहब तव्हां कुझु सुठो हिकिड़ो मैसेज ॾियो नौजवाननि खे जेकी तव्हां वांगुरु समाज खे मटाइण जी सोच रखनि था। जी नौजवाननि खे घुरिजे त तव्हां अंग्रेज़ी लिटरेचर तरफ़ वञो, उन्हनि वटि हिकु नवां थॉट्स आहिनि जेके तव्हांखे रिन्यू कराईंदा तव्हांजे माइंड खे, ऐं पोइ तव्हांखे उहो डिसीजन मेकिंग पावर जेको आहे उहो तव्हांखे मिलंदो, ऐं उन पावर खे तव्हांखे कीअं यूटिलाइज़ करिणो आहे, पंहिंजी ज़िंदगी कीअं ख़ूबसूरत बणाइणी आहे, महिनत करे जुस्तजू लगन करे ऐं हिकिड़ो फिक्स्ड गोल रखो, विजन रखो, उन जे तहत पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, तव्हां पाण बि कामयाबु थी सघो था ऐं तव्हांजी जेका लेगेसी आहे, तव्हांजी जेकी अट्रैक्शन आहे उहा ॿियनि ताईं बि आराम सां फैलिजी वेंदी। सही, बिल्कुल ज़बरदस्त। अरीबा आप कुछ दें नौजवानों की मैसेज अच्छा सा शॉर्ट मैसेज। देखिए मैं यही कहना चाहूँगी, और जैसे हम जेनजीज की बात करते हैं, जेनजीज अपनी बात पर कॉम्प्रोमाइज़ नहीं करते, बस जो मैंने कह दिया वो कह दिया। वो कहते हैं कि मुझे एक्सरसाइज करनी है, मुझे जिम जाना है, तो उनके पेरेंट्स बात मान जाते हैं तो वो करते हैं। बट उन पेरेंट्स का क्या, उन्हें अपने पेरेंट्स को भी मोटिवेट करना चाहिए कि आपकी एज इतनी ज़्यादा हो गई है, आप भी एक्सरसाइज करें, आपको खुद भी अपना ध्यान रखना है, क्योंकि वुमेन का स्पेशली होता है वो अपने पूरे वो केयर तो कर रही होती है, पूरी फैमिली केयर कर लेती हैं, उनको पता है कि हस्बैंड्स को क्या खाना बना के देना है और बच्चों को क्या उनकी सारे कुछ बना के देना है, फूड्स मील प्रिपेयर कर लेती हैं। बट अपनी बारी में कहती नहीं हमसे नहीं होगा, हम अपने लिए अलग से खाना बिल्कुल नहीं बना सकते, तो वो सेल्फ केयर नहीं कर पाती, वो केयर कर लेती हैं। तो मैं जस्ट सबको यही कहना चाहूँगी कि खुद भी जो एक्सरसाइज को प्रेफर करें, उसको अपने लाइफ स्टाइल में लेकर आएँ, और अपनी मदर्स को भी, स्पेशली अपने फादर्स को भी इस तरफ लेकर आएँ कि एक्सरसाइज बहुत ज़्यादा नीड बन चुकी है अब इस टाइम पे, क्योंकि हमारा जंक फूड कंटेक बहुत ज़्यादा हो गया सब कुछ। तो एक तरह से ये नीड हो चुकी है कि आप कुछ भी करें, ये मैं नहीं कह रही कि आप जिम ही जाएँ, सिंपल वॉक करें डेली मॉर्निंग में, 20 मिनट्स की वॉक भी कर लिए, लाइट स्ट्रेचेस बेड से उठ के कर लिए तो वो इनफ हो जाता है। सिंपल लेग्स अपॉन द वॉल 5 मिनट्स आपने कर लिया। ये नी पेन का बता रहे थे सर, तो नी पेन आपका इशू रिजॉल्व हो जाएगा। मेरी स्टूडेंट ने खुद किया है, लाइक 15 डेज में उनका नी पेन खत्म। मतलब मोटिवेशन जो है ना ये मिलना है कि आपने सिर्फ बच्चों के लिए नहीं करना, आपने अपने लिए भी कुछ करना है, और हमें भी अपने लिए कुछ करना है। जी दोस्तों, कॾहिं कॾहिं टाइम गुज़रंदो न आहे, ऐं कॾहिं एॾी तेज़ी सां गुज़री वेंदो आहे जो असां सोचींदा आहियूं या खोड़ ॻाल्हियूं हुयूं जेकी पाण खे कवर करणियूं हुयूं जेकी करे न सघियासीं। पर हिन सॼे में पाण हिकिड़ो नुक़्तो जेको आहे सो सॼी ॻाल्हि ॿोल में निकितो, जेको मूं चयो तव्हां सां वंड कंदी हलां। बेनाम ॼमणु जेको आहे का अहिड़ी बुरी ॻाल्हि न आहे, पर बेनाम थी तव्हांखे दुनिया मां वञिणो न आहे, कुझु न कुझु नालो ठाहिणो आहे कंहिं न कंहिं फील्ड में। हिन समाज खे मटाइण जे लाइ को न को किरदारु पंहिंजो बि अदा करिणो आहे। मिलूं था, बल्कि मिलूं नथा, हलूं था, सुभाणे वरी मिलंदासीं कंहिं नए टॉपिक सां, कंहिं नवनि महिमाननि सां। तेसिताईं असांखे इजाज़त ॾियो, सदाईं गॾु। Morning, baby.